केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जेॾो तुंहिंजो नाम ॿाझ बि उॾाई मङा जेॾो तुंहिंजो नाम ॿाझ बि उॾाई मङा रीह थंबे रीह थूणीअ तूं छपर तूं छांव कुॼाड़ो कांव तोखे मालूम सबके इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहे मूंसां गॾु आहे साथी मेज़बान अस्सलाम वालेकुम मां आहियां प्रहत सैयद उम्मीद है अवां सभु ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा उम्मीद त असांजी इहा ई हूंदी आहे हर ॾींहं जी त अवां ख़ुशि हुजो ठीकु हुजो ऐं हमेशह ईअं ई गुलनि वांगुरु महकंदा रहो ॾाढी सुठी शुरूआति कई इरशाद अवां ऐं मतिलबु हिकिड़ी ख़ुशी थी चुके दुआ आहे हा दुआ आहे भिटाई साईंअ जो शेर हुयो ऐं दुआ हुई ऐं असीं जॾहिं बि कोशिशि कंदा आहियूं त स्टार्ट वठिजे त उहो दुआउनि सां वठिजे सही था छो त असां हूअं बि तव्हांखे चवंदा आहियूं तव्हां ख़ुशबाश हुजो ख़ैरियत सां हुजो मज़े में हुजो पर अॼु दुआ जो अंदाज़ थोरो मटायोसीं उहो हिनजे करे मटायोसीं त शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक शुरू थी चुको आहे दरगाह ते चादर चढ़ंदी ऐं दरगाह ते ज़ाइरीन जेके हुन जा मुरीद आहिनि उन्हनि जे अचण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे पर हेल थियो ईअं आहे पर त हेल सादगीअ सां वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां उहो बि मल्हाईंदा आहिनि पर हेल सादगीअ सां मल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे छो त ॿूड मुतासिर जेकी असांजा बेयारो मददगार आहिनि कुझु न पहुची सघंदा ऐं कुझु उतां जी जेका हालत आहे इलाइक़े जी भिटशाह जी उहा बि का सुठी कोन्हे का छो त उते बि पाणी बीठल आहे बरसाति आहे दरगाह जो आहतो त वरी उतो पाणी कढियो वियो पर पोइ बि चवनि था त को परदेसी प्यारो को मुरीद मोचारो अची वञे त उनखे का तकलीफ़ न थिए इन जे करे हिन भेरे वॾे अक़ीदत एतिराम सां शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो ॾींहुं मल्हायो वेंदो ऐं इहो 3 ॾींहं इहो सिलसिलो हलंदो आहे पर हेल जी स्टार्ट थी चुको आहे असां बि पंहिंजे प्रोग्राम जो स्टार्ट इन जे करे वरितोसीं अॼु पाण कोशिशि कंदासीं त भिटाईअ जे फ़िक्र ते पाण ॻाल्हायूं छो त शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह न सिर्फ़ु इलामी शाइर हो आफ़ाक़ी शाइर हुयो ऐं शाइरनि जो सरताज उनखे लिखियो वञे थो शाइरनि जो सरताज छो आहे इन मौज़ू ते डिस्कस कंदासीं शाइर त खोड़ सारा आहिनि उन्हनि खे असीं पढ़ंदा बि आहियूं पर शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे पढ़ण जी छो ज़रूरत महसूसु थिए थी या उनजे कलाम में अहिड़ो छा ख़ासि आहे जेको असांखे आला करे थो ऐं जेको असांखे सम्झ ॾिए थो साञा ॾिए थो ऐं असां जेको आहे उन्हनि खे आला सम्झूं था अवां बिल्कुलु सही चई रहिया आहियो ऐं जेकॾहिं आउं इहा ॻाल्हि करियां अवां सां त शाह लतीफ़ जेतिरी मुंहिंजी ॼाण आहे ऐं खुटल आहियां ॼाण में मूंखे नाहे एतिरी ज़्यादा ख़बर पर जेतिरी मुंहिंजी ॼाण आहे उन ॼाण जे हिसाब सां आउं ॿुधायां त शाह लतीफ़ भिटाई सिंध जा उहे वॾा शाइर आहिनि बल्कि सिंध जा न दुनिया जा उहे वॾा या अज़ीम शाइर आहिनि जिन्हनि ज़िंदगी जे हर रम्ज़ ते लिखियो आहे उन्हनि जी शाइरी में ज़िंदगी जो हर रम्ज़ कवर थियल आहे जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां ॾुख जी ॾुख लिखियल आहे ॻाल्हि करियां सुख जी सुख खुशी मोहब्बत इश्क जमाल जलाल ऐं उन खां कमाल माना हर रम्ज़ लिखियल आहे न ज़िंदगी जी एहसास ऐं उन्हनि एहसासनि खे जंहिं सतह ते आला सतह ते लिखियो आहे न मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि जो को मटी न आहे पूरी दुनिया में अहिड़ो को शाइर न आहे जंहिं एहसासनि खे एतिरे तरीक़े सां एतिरे ख़ूबसूरत वे में लिखियो हूंदो आहे जॾहिं बि असां शाह जी शाइरी पढ़ूं था असांखे ओपरी नथी लॻे असांखे इहो महसूसु नथो थिए त ही शाइरी असां ते मैच नथी करे छो जो उहा जेका बि शाइरी पढ़ंदो असांखे लॻे थी असांजी पंहिंजी सिचुएशन आहे असां सां उहा सभु शइ थी रही आहे ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां शाह साईं जे रिसाले जी त उन्हनि जो पहिरियों ई जेकॾहिं असां वर्क खोलियूं था त उन में असांखे समूरी सिंध नज़र अचे थी समूरी सिंध नज़र अचे थी पोइ सिंधू दरिया हुजे सिंधी माण्हू हुजनि वण टिण पखी या जेको बि सिंध में शयूं आहिनि उहे सभु असांखे नज़र अचनि थियूं ऐं तमामु ख़ूबसूरत उन्हनि जी शाइरी आहे ऐं जेकॾहिं आउं उन्हनि जी ख़ानदान जी ॻाल्हि करियां उन्हनि जे ख़ानदानी पस मंज़र जी ॻाल्हि करियां त उहे हबीब शाह साईं जा जेके हुआ उहे फर्ज़ंद हुआ ऐं हबीब शाह जूं 2 शादियूं हुयूं हिकिड़ी मुग़लनि में हुई हिकिड़ी ॾेरनि में हुई त पाण जेकी फर्ज़ंद हुआ उहे ॾेरनि मां जेका माई हुई उन्हनि मां हुआ उन्हनि जी जेका अमी हुई उन्हनि मां हुआ ऐं उन खां अलावा शाह साईं जी पंहिंजी शादी जी ॻाल्हि करियां त शादी जो जेको हिकिड़ो स्टोरी आहे उहा काइंड ऑफ मूंखे ॾाढी इंट्रस्टिंग लॻी जॾहिं आई वॉज़ रीडिंग दैट त उहा स्टोरी इहा आहे त जेके मिर्ज़ा बेग साहब हुआ उहे हबीब शाह जा जेके हुआ उहे मुरीद हुआ उहे उन्हनि वटि जॾहिं ॾुखी सुखी जेका बि थींदी हुई उन्हनि वटि वेंदा हुआ उन्हनि खां पुछंदा हुआ जीअं सैयदनि वटि वेंदा आहिनि माण्हू उहो वारो हूंदो हो पर उन खां पोइ वरी छा थियो त हिकु ॾींहुं हबीब शाह वटि आया पाण मिर्ज़ा बेग
बेग साहब आया त हबीब शाह जी तबियत ख़राब हुई त उन्हनि शाह साईं खे चयो मतिलबु शाह अब्दुल लतीफ़ खे चयो त तव्हां वञो अॼु ऐं वञो छो जो उन्हनि जी जेका हिकिड़ी न्याणी हुई सईदा बेगम उन्हनि जी जेका हुई न तबियत ख़राब हुई उन टाइम ते इहो ई शेर तॾहिं सरजो मुंहिंजे ख़्याल में त जंहिंजी आंगुर जेको आहे सईद जेका आहे हथ में तंहिंखे लहर न लोॾो हा जंहिंजी चीच सैयदनि जे हथ में तंहिंखे लहर न लोॾो मतिलबु उन ॾींहुं जेको आहिनि उहो जे बाबा खे इहा ॻाल्हि बुरी लॻी हुई या दुआ उन्हनि खे सुठी न लॻी हुई पर ख़ुदा जेके आहिनि उहे चवंदा आहिनि जोड़ियूं भले जेके कपिड़ा वपड़ा आहिनि जोड़ा जेके आहिनि उहे भले दर्जी ठाहिनि पर कुझु जोड़ियूं जेके आहिनि आसमान ते ठाहियूं वेंदियूं आहिनि त इहा जोड़ी जेका हुई आसमान ते उन टाइम ते ठही वई हुई ऐं शाह साईं ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई मूंखे ॾाढी इंट्रस्टिंग लॻी त मूं चयो अवां सभिनी सां वंड कंदी हलां ऐं तव्हां सभिनी खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदी हलां ऐं उन खां अलावा जेकॾहिं शाह साईं जी शाइरी जी ॻाल्हि करियूं त शाह साईं जी जेका शाइरी आहे उहा मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस में थी चुकी आहे तर्जुमो थी चुको आहे उन्हनि जो जंहिंमें इंग्लिश आहे पहिरीं इंग्लिश आहे फ़ारसी आहे उर्दू आहे ऐं उन खां अलावा काफ़ी आहिनि सराइकी बि आहे हाणे त ताज़ो ई रिसेंटली ए.बी. लाशारी साहिब जो किताबु आहे शाह साईं जी शाइरी खे उन बलोची में तर्जुमो कयो एग्ज़ैक्टली बलोची में बि आहे पंजाबी में बि आहे हा बलोची जेकी भाइर आहिनि उहे बि शाह जो कलाम माना वॾे दिलचस्पीअ सां हाणे सुठे नमूने पाण माना पंहिंजी ॿोलीअ में पढ़ी सघनि था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे जीअं ख़ानदानी तव्हां ॻाल्हि कई त हबीब शाह जो पुटु ऐं ॻाल्हि जेकॾहिं पाण कयूं त जमाल शाह जो पड़ पोटो हुयो ऐं जमाल शाह केरु हुयो जमाल शाह शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो टियों पुटु हुयो ऐं पाण शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हूअं त इल्मु तमामु घणो उन्हनि वटि हुयो ख़ज़ानो हुयो पर पाण जॾहिं बि किथे सफ़र ते वेंदा हुआ किथे बि हूंदा हुआ त पाण वटि 3 किताब रखंदा हुआ क़ुरान मजीद मौलाना जलालुद्दीन रूमी जो किताब ऐं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो किताब हालांकि इहा ॻाल्हि तारीख़ुनि में ॿुधायो या मौरिख लिखनि था त पाण एॾा एजुकेटेड न हुआ पर जेकॾहिं असां पढ़ियल कोन हुया उहा ई पर हू जेको आहे सो ईअं खणी चऊं त फैज़ जेको मिलियो न जेको शऊर जेको आहे उहो ज़रूरी न आहे तव्हां ॾिसंदा हूंदव त कई असांजा ॾाढा बुज़ुर्ग जॾहिं बि असां कचहरी कंदा आहियूं त पढ़ियलनि खां वधीक हुनखे ॼाण हूंदी आहे पढ़ियलनि खां वधीक शऊर हूंदो आहे उथ वेह अदब अख़लाक इहो जेको सीनियर हूंदो आहे उहो तमामु घणो माना इहे टे किताब या शायदि ॾियनि पिया त हू केॾा न एजुकेटेड माना एजुकेशन इनखे ई चइबो आहे असांजे में एजुकेशन इहा आहे त माना तव्हां अॼुकल्ह एजुकेशन में वरी एटीट्यूड शामिल आहे उहा एजुकेशन ईअं हुई माना ॿाहुनि वारी बात हुई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह तमामु वॾो शाइर आहे ऐं चवां थो त इन शाइर जो को नेमुल बदल ई न आहे अॼु बि सिंध उनखे पढ़े थी ऐं उनखां पोइ को बि अहिड़ो शाइर अची न सघियो आहे जो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो जी ज़िक्र कयोसीं पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो को सानी थी सघे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ में जीअं तव्हां ॻाल्हि कई त हर रम्ज़ शामिल आहे सुख बि आहे ॾुख बि आहे त मूंखे वरी ॾाढी ख़ुशी तॾहिं बि थी जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह औरतुनि खे ॻायो ऐं उन जूं जेकी सूरमियूं आहिनि उहे तमामु घणियूं मतिलबु पढ़ियूं वञनि थियूं ऐं उन जहिड़े तरीक़े सां उन्हनि जो ज़िक्र कयो आहे उन्हनि जी महिनत उन्हनि जी मोहबत उन्हनि जी जिदोजहद उन्हनि जी दिलि लॻी पोइ कहिड़ो बि किरदारु हुजे पोइ मारवी जो किरदारु हुजे पोइ ससवी जो किरदारु हुजे इहा खोड़ सारा ॿिया हालांकि उन्हनि इश्क खे लाज़वाल कयो आहे मतिलबु उहो इश्कनि खे ॻायो आहे उहे स्टोरियूं जेके हुयूं उहे लव स्टोरीज़ हुयूं हालांकि उहे कहाणियूं पहिरीं जूं लिखियल आहिनि मौजूदु आहिनि पर जंहिं तरीक़े सां हिननि पाण लिखियो आहे उनखे ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां हिकिड़ो कंपोज़ थियल आहे उहा शइ बि किथे न मिली सही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह करबला जे क़ज़िये खे बि ॾाढो ख़ूबसूरत बयानु कयो आहे सुर केॾारो उनजो तमामु घणो जेको आहे सो मक़बूल तरीन सुर आहे ऐं उन सुर खे तमामु घणो मुहर्रम में पढ़ियो वेंदो आहे पर आउं ॾिसंदो आहियां त मुहर्रम जॾहिं बि स्टार्ट थींदो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते असांजा मोमिन बि ईंदा आहिनि ऐं पोइ हिकिड़ो अॼुकल्ह जो जेको हाणे जो सीनरियो आहे उहो मातम बि बर्पा थींदो आहे ऐं गॾो गॾु शाह साईं जे सुर खे बि पढ़ियो वेंदो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी जेका दरगाह आहे उन जेको आहतो आहे उते तव्हां जॾहिं पहुचंदव त उनजा जेकी मुरीद आहिनि उनजा जेकी फ़क़ीर आहिनि उहे शाह साईंअ जे रम्ज़ खे पिया ॻाईंदा रहंदा आहिनि ऐं उहा रम्ज़ सम्झण वटां हूंदी आहे उनजो स्टाइल पंहिंजो आहे उनजो अंदाज़ पंहिंजो आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो पंहिंजो हिकिड़ो साज़ बि आहे ऐं उहो साज़ उहे फ़क़ीरनि वटि मौजूदु आहे तव्हां उहो ॾिसंदा हूंदव शाह लतीफ़ जी जॾहिं दरगाह में आहत में पहुचंदो त शाह लतीफ़ जो जेको मुजस्मो ठहियलु आहे उन में बि उहो साज़ आहे हाणे तव्हां सोचींदा हूंदव इहो साज़ कहिड़ो आहे इहो तव्हां वञी हुते ॾिसिजो ऐं तव्हांखे पोइ अंदाज़ो थींदो त इहो साज़ कहिड़ो आहे जंहिंखे दंबूरो बि चवंदा आहिनि सो बहरहाल तार वारो हिकिड़ो साज़ आहे आउं जेकॾहिं भुलियो हुजां नाम वठण में त पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी इहा इजाद आहे चवनि था ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह रम्ज़ वारो फ़क़ीर तबियत दरवेश माण्हू हुयो ऐं उनजी जेको जनम भूमि आहे उहा सिंध ई आहे 1600 मतिलबु 99 में चवनि था त ॼाओ हुयो ऐं ॼाओ हुयो त पाण तमामु घणो ज़बरदस्त तबियत रखंदड़ ऐं ॾाढो दानिश माना माण्हू ईअं खणी चऊं छोकर हुयो सो पोइ उन्हनि जो जेको वालिद हुयो हबीब शाह उन्हनि हिकिड़ो खटरी साहिबु हूंदो हुयो भट्टी साहिबु हूंदो हुयो शायदि त उन वटि उनखे इल्मु
सिखाइण जे लाइ मोकिलियो हुयो। कुझु ॻाल्हियूं असां वरी मौज़ महिमाननि खां पुछ कंदासीं, पर असांजी जेका अदना जेका ॼाण आहे उन हिसाब सां असां नंढी इलाइक़ूं पढ़ंदा अचूं था न शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां, त पोइ किथे जेकॾहिं असांखां मिस्टेक बि थी वञे थी त उनखे दरगुज़र करण में फरमाईंदा। पर शाह साईं जी एॾी वॾी शख़्सियत आहे, ॻाल्हाईंदे बि डपु लॻंदो आहे त असां किथे भुलिजी न वञूं, किथे असांजी कोताही न थी वञे, त असां माज़रत खां आहियूं, छो जो असांखे जेतिरी नॉलेज आहे असां ज़रूरु अव्हां सां शेयर कंदासीं। तव्हां सुरकेदारो जी ॻाल्हि कई, त सुरकेदारो जे बारे में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका मूं पढ़ी हुई किताब में, त जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके आख़िरी साल हुआ त उन टाइम ते शाह साईं ख़ामोश थी विया हुआ। जॾहिं माना हुनजो विसाल जो टाइम अचण वारो हो, वेझो तू ॾाढा ख़ामोश थी विया हुआ। उन टाइम ते हुननि 3 ॾींहं मौरिख लिखनि था कुझु त 3 ॾींहं, कुझु चवनि था 3 ॾींहं जेके आहिनि उन्हनि मतिलबु पहिरीं वेंजी सेंजी हिकिड़ी खट ते लेटी पिया चादर पाए करे, ऐं पोइ चवनि था त 3 ॾींहं या 3 ॾींहं उते सुर केॾारो उन्हनि फ़क़ीरनि खे चयो त उहे सुर केॾारो ॻाईंदा रहनि। माना बहितरीन तरीक़े सां। उनखां पोइ जॾहिं फ़क़ीरनि मतिलबु उन्हनि चादर हटाई त उन में ख़बर पई त शाह साईं जेके आहिनि दमधणी हवाले करे चुका आहिनि ऐं रूह उन्हनि जो परवास थी चुको आहे ऐं हक़ीक़ी ख़ुदा ॾांहुं उहो वञी चुको आहे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त इहा ईस्वी वारी साल जेको तव्हां ॿुधायो आहे, जेकॾहिं हिजरी वारो साल ॿुधायां त 1102 में हुननि जो जनमु थियो ऐं 1165 में जेका आहे न उन्हनि जी वफ़ात थी वई हली। ऐं जेकॾहिं असां हिजरी जी ॻाल्हि करियूं त उहे 63 इयर्स जा हुआ ऐं ईस्वी जी ॻाल्हि करियूं त उहे 62 इयर्स जा हुआ, छो जो उन्हनि में थोरो गैप अचे थो, उन्हनि में डिफरेंस आहे। सो शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जेका आहे सा उहा बिटशाह में वाक़िअ आहे। उते तमामु घणा जेकी अॼु मुरीद पहुचंदा हाज़िरी भरींदा। शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी उनजो फ़न ऐं फ़िकुर तमामु घणो वसी आहे। शाह साईं ते सदाईं को कॉन्फ्रेंस बि थींदी आहे, मकाला पढ़िया वेंदा आहिनि ऐं खोड़ सारा असांजा जेकी तहक़ीक़ कंदड़ दोस्त आहिनि, जेके रिसर्चर आहिनि, उहे शाह लतीफ़ जी शाइरी ते इन ताईं रिसर्च कनि पिया, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कनि पिया। शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे उहा हिकिड़ी जेका ख़ासियत रखे थी, उहा इहा आहे, उहा ख़ासियत इहा आहे त शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शाइरी जेका ॿुधाए वियो या बयानु करे वियो या ॻाए, उहो फ़क़ीरनि खे तमामु घणी यादि आहे। न सिर्फ़ु फ़क़ीरनि खे पर पुराणे जुग जा जेकी माण्हू आहिनि, असांजा बुज़ुर्ग आहिनि, उहे औरतूं ई छो न हुजनि। असां वटि का जेकॾहिं ॻोठ में का असांजी सरती हिन वक़्तु का अमड़ जेकॾहिं मुलाक़ात हुन सां थींदी त उहा शाह लतीफ़ जी शाइरी खां ज़रूरु वाक़ुफ़ु हूंदी। शाह लतीफ़ जी शाइरीअ में हर दर्द आहे, हर गस आहे ऐं जेका न्याज़ ऐं निवड़त आहे न उहा कमाल जी आहे। शाह साहिबु फरमाए थो त तूं साहिबज़ादो सुपरी ऐं निसूरो नौकर, तूं साहिबज़ादो सुपरी ऐं निसूरो नौकर, बेहद करियां बंदगी हथ ॿधी आज़ुर। माना निसूर हथ ॿधी चवे थो त बंदगी कंदुसि ऐं निवड़ी कंदुसि। तूं साहिबज़ादो सुपरी ऐं निसूरो नौकर, बेहद करियां बंदगी हथ ॿधी आज़ुर, ऐं छिन छॾींदुसि की न की दोस्त अव्हां जो दर, ऐं मूं तां महर नज़र पिनी लाहिम पंहिंजो। सो शाह साईं जी शाइरीअ में वरी जेका प्रीत आहे, जेको प्रेम आहे, जेको हिक ॿिए खे वेझो करण जो सबक़ु आहे, सनीहो आहे, उहो तमामु घणो आहे। ऐं इरशाद बंदगी जेका तव्हां शाइरी पढ़ी में बंदगी केतिरी आहे, आज़ी केतिरी आहे, मतिलबु हथ ॿधी करे। असां वटि उहा शइ जी तव्हां चई एजुकेशन ईगो आहे, एटीट्यूड आहे, उहा शइ न आहे। मतिलबु हिननि जी जेका एजुकेशन उहा बंदगी आज़ी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां असुलु एजुकेशन बंदगी आज़ी ई हूंदी आहे। सही बंदगी आज़ी जी तमामु घणी ॻाल्हि कई आहे शाह लतीफ़ भिटाई पंहिंजे कलाम में। ऐं शाह साईं जो कलाम हाणे ज़रूरत आहे, हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे त उहा असांजे नौजवान नस्ल खे कीअं डिलीवर थिए। असांजो नौजवान नस्ल अॻे त पाण नंढपण में असां ॾिसंदा हुआसीं त स्कूलनि में ख़ासि तौर ते शाह साईं जा बेत भितुनि ते बि लिखियल हूंदा। हाणे इहो रिवाज़ु घटिजी वियो आहे। अॼु जे नौजवान खे शाह साईं जो किताब, शाह साईं जी शाइरी कीअं पढ़ाइजे, कीअं माइल कजे, इन ते बि अॼु असां फोकस कंदासीं, छो त नौजवान तबिको अॼुकल्ह जो उहो शाह साईं जो सिर्फ़ु नाम ॼाणे थो, शाह साईं जी शाइरीअ माण्हू वाक़ुफ़ु आहे। शाह साईं जे कलाम खे उन्हनि ताईं पहुचाइणु, स्कूलनि में पहुचाइणु कीअं थिए, छो त पाण जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असांजे जेके दर्सी किताब हूंदा हुआ, सिंधी किताब हूंदा हुआ, उन्हनि जेको स्टार्ट थींदो हुयो उहो बि शाह साईं जे शेरनि सां थींदो हुयो, शाह साईं जे कलाम सां थींदो हुयो। तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्द जो दारू, अहिड़े क़िस्म जा जेके शेर हूंदा हुया उहे अवल अलाह अली माला आलिम जो धणी, कादर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हां स्टूडेंट जी ॻाल्हि था करो, उस्तादनि खे ई सोली ख़बर कोन हूंदी हुई, पढ़ण ई कोन ईंदो हो उन्हनि खे, त उहो उस्तादनि खे बि ट्रेंड कीअं कयो वञे, इन शइ ते बि गौर कयो वञे। पर इहो महिमाननि सां पाण वधीक वाज़े तौर ते अॼु पाण बोर्ड जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं शाह साईं अहिड़नि मुसीबतुनि में, अहिड़नि आफ़तुनि में कीअं पंहिंजा शेर सर्जिया ऐं छा पंहिंजे शेरनि में सनीहो ॾिनो आहे। त हौसलो, हिमत, या पाण 2-4 ॾींहं पहिरियां हिकिड़ो महिमान घुरायोसीं, हुन ॿुधायो त हाणोकिन हालतुनि ते बि शाह साईं जी शाइरी थियल आहे। शाह साईं को मौज़ू न आहे सॼो चए त शाइरी न थी हुजे। सो इन हवाले सां तमामु घणी ॼाण मौज़ महिमान अची ॾींदा, पर असां तव्हांखे इहा ॼाण ॾियूं त मसाको जेको पाउडर आहे, मसालो,
मसाको ॾाढो मार्केट में अॼुकल्ह मशहूरु थी चुको आहे साशेस बेचनि था इन मार्केट में इन आहे सो मसाको मसाले में अॼु असां शेफ फैसल चणनि जी दाल ठाहींदो सो हाणे चणनि जी दाल वधीक न ॿुधायो न ॿुधाए छंदा मज़ो की रहंदो अच्छा हलो ठीकु आहे पोइ ॾिसूं था मूंखे ॿुधाई न मूंखे कण में ॿुधाईंदो आहे सुबुह सुबुह यार अॼु मां हे ठाहींदोमांइ सो भला इहा ॾिसी वठूं हा नेक्स्ट टाइम आहे न मूंखे बि ॿुधायो भला मूंसां चीटिंग छो था कयो सो पोइ मोटी अचूं था का फिंगर चिप्स पिया इहो तव्हांखे ॿुधायां थो ॾिसी वठूं क्लिप अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां शेफ फैसल चो उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा मज़ेदार रेसिपीज़ तव्हांजे लाइ खणी अचूं पिया ऐं नए स्टाइल में नए मसालनि सां गॾु तमामु बहितरीनु प्रोग्राम जेको तव्हांखे डिफरेंट क़िस्म जा खाधा ठाहिण सेखारिबो आहे ऐं तव्हांजी फरमाइशुनि सां गॾु त अॼु जेको असां रेसिपी ठाहियूं पिया उहा आहे चणनि जी दाल असां ठाहींदासीं चिकन पाउडर सां गॾु हे आहे चिकन पाउडर मसाको चिकन पाउडर ठीकु आहे मसाको चिकन पाउडर हिन जो मां तव्हांखे साशे ॾेखारे छॾां की हीअ साशे में मिलंदो आहे ॾिसो नंढो साशे आहे ठीकु आहे 2 चिकन क्यूब जेका असां मार्केट मां वठंदा आहियूं हुन जी जॻह हे पूरो हिकु साशे चिकन क्यूब असां घणे जो वठंदा आहियूं 55-60 रुपए जा ईंदा आहिनि हुन में 2 टिकियूं हूंदियूं आहिनि हे साशे 20 रुपए जो मिले थो मार्केट में ऐं ज़बरदस्त ही फ्लेवर ॾींदो आहे दाल में भाॼी में कंहिं बि क़िस्म जी सब्ज़ी आहे चिकन में आलू गोश्त आहे या हुनजे अलावा पुलाव ठाहियो पिया अच्छा चांवर ठाहियो पिया मटरनि वारा चांवर ठाहियो पिया हर शइ में तव्हां इस्तेमालु करे सघो था चाइनीज़ में बि इनखे इस्तेमालु करे सघो था जॾहिं हे साशे तव्हां इस्तेमालु कंदव त लूण जो इस्तेमालु न थींदो छाकाणि त हिन जे अंदरि ऑलरेडी लूणु मौजूदु आहे ठीकु आहे त चणनि जी दाल हिन सां गॾु ठाहियूं पिया ऐं हुनजे अलावा असां अॼु छा ठाहियूं पिया अॼु असां ठाहियूं पिया क्रिस्पी फ्राई में जीअं फ्रेंच फ्राइज़ असां आलू फ्राई खाईंदा आहियूं सिंपल हूंदा आहिनि तरियल हूंदा आहिनि लेकिन हुनजे मथां ज़िंगर टाइप जी हिकिड़ी कोटिंग हुजणु खपे त हुनजे लाइ असांखे खपे क्रिस्पी फ्राई हे आहे क्रिस्पी फ्राई जो साशे ठीकु आहे हे चिकन फ्राई बि थींदी आहे हिन में तव्हां पकोड़नि में बि विझी सघो था ॾाढा ज़बरदस्त रहंदा मथे हफ़्ते तव्हांखे हिन मां पकोड़ा ठाहिण सेखारिबा अॼु मां ठाहियां पियो आलू जा जेके चिप्स ॿार खाईंदा आहिनि वठी तव्हां खाईंदा आहियो उहे असां कोटिंग करे ठाहींदासीं हिन जी कोटिंग थींदी हिन जो तरीक़ेकार पुठियां लिखियलु आहे तमामु बहितरीनु 1/2 किलो ताईं आलू 1/2 किलो ताईं चिकन जी कोटिंग तव्हां हिन में करे सघो था ठीकु आहे हे 2 रेसिपीज़ अॼु ठहनि पियूं हुनजे अलावा असां हे वटि आहे बिज़म मुत्तफ़िक़ हे आहे कस्टर्ड चॉकलेट कस्टर्ड आहे तुर्की जी ब्रांड आहे हिते तयारु थिए पई तमामु बहितरीनु प्रोडक्ट आहे ईज़ीली मार्केट में मिले पियो हिन में 3 फ्लेवर आहिनि चॉकलेट फ्लेवर आहे वनीला फ्लेवर आहे ऐं हुनजे अलावा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे हिन जो तरीक़ेकार एॾो आसान आहे हो कस्टर्ड जेको असां खीर खे काढ़ंदा आहियूं खंडु विझी हुनखे पचाईंदा आहियूं पोइ कस्टर्ड खे थधे खीर में विझी घाटो करण लाइ विझंदा आहियूं सिर्फ़ु खीर में तव्हांखे हीउ पूरो साशे 3 पा खीर या 3.5 कप खीर में सिर्फ़ु साशे थधे खीर में मिक्स कंदो चुल्हे ते चाढ़ंदो 3 खां 4 मिनट में तव्हांजो कस्टर्ड क्रीमी ज़बरदस्त क़िस्म जो कस्टर्ड तयारु थींदो ख़ासि कर चॉकलेट फ्लेवर ॿार ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि हिकु सुबुह सुबुह जो अहिड़ा खाधा जॾहिं पचनि था न या का भाॼी पचे थी त वात पाणी थी वेंदो आहे मतिलबु असां नेरनि त करे ईंदा आहियूं पर सुबुह जो माना अहिड़ा चटपटा खाधा सो बि मसाको मसाला में चणनि जी दाल मतलब चणनि जी दाल जेके न वणंदी हुजे उहो मसाको मसाला में जेके ठाहे खाईंदो न त उन्हनि खे वणंदी हुनजो रीज़न तव्हांखे ॿुधाईंदी वञा छो जो उनमें जेको टेस्ट ईंदो न चिकन जो ईंदो चिकन जो जेको टेस्ट अचे थो त ॿार जेके आहिनि अक्सर तव्हांखे ख़बर आहे कीअं तंग कंदा आहिनि त असां हीअं नथा खायूं स्पेशली जेके दालूं आहिनि सब्ज़ी जे बारे में ॾाढो तंग कंदा आहिनि पर जेकॾहिं हिन में चिकन जो टेस्ट अचे थो ॾाढो ज़बरदस्त थी वेंदो वरी जेके चिकन उहो न खाईंदा आहिनि त उन्हनि खे सिर्फ़ु ज़ाइको खपे चिकन जो त उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मसाको मसाला विझो कंहिं बि भाॼी में त उन में लूणु न विझो हा छो लूण में पयल हूंदो आहे ईअं वरी लूण बि विझो वरी मसाको मसाला बि पोइ ॻाल्हि माने तव्हांजी मतलब इशारनि में लूण जी बचत भी अथव इहो मुंहिंजो स्टाइल आहे माना गड़बड़ थी वेंदी ॻाल्हि लूण जी बचत भी अथव मतलब इन ॻाल्हि में हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी था अचूं ऐं पोइ कचहरी कयूं था असां सां गॾु रहिजो सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जी वरीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में सिंध पई थी सॾे ऐं सिंध पई थी सॾे इहो जेको असां स्लोगन ॾिनो आहे जेको थीम ॾिनो आहे उनजो मक़सदु हिकिड़ो ई आहे त हिन वक़्तु तव्हां असांखे पंहिंजनि माण्हुनि जी पंहिंजनि ख़ासि तौर ते सिंधियुनि जी ऐं पंहिंजनि उन्हनि मालवंदनि जी उन्हनि अबूझनि जी उन्हनि सतायलनि जी हिन सार लहणी आहे जेकी असांजी मदद जा तलबगार आहिनि खोड़ सारनि कैंपुनि में तरसियल आहिनि खोड़ सारा माण्हू अञा फाथल आहिनि पाणी उतो निकाल न थी सघियो आहे
हाणे इन ॾिस में असांखे छा करणु घुरिजे असां पंहिंजो किरदारु अदा कयूं हुकूमती जेका वाहवार आहे उहा अलाए कॾहिं थींदी ऐलान थियनि था पिया ऐं मूं त ॾिठो पए त सोशल मीडिया ते इहो बि आहे त हेतिरा अरबे रुपया ख़र्चु करे चुका आहियूं ॿोॾि मुतासिरनि ते लखे खेमा ॾेई चुका आहियूं हेतिरो राशन ॾेई चुका आहियूं पर ॿोॾि मुतासिरनि पोइ बि तव्हां फ़रियाद इहा ई हूंदी आहे टेलीफोन कॉल्स बि कंदा आहिनि हक़ीक़ी जेका ॻाल्हि आहे असांजे प्रोग्राम में बि शामिलु थींदा आहिनि चवंदा आहिनि साईं असां ताईं का बि टीम न पहुती आहे असांखे कुझु बि अञा ताईं न मिलियो आहे पोइ हेॾो सारो जेको आहे सो माल हेॾी सारी इमदाद हेॾी सारी रक़म हेॾा खेमा ही तंबू ही वञनि केॾां था इहो बिल्कुलु सवाल ई निशान आहे पर इन सूरत हाल में असीं सिर्फ़ु एतिरो करे सघूं था असां पंहिंजे वित ऐं वसाइर पंहिंजी जेका हर मुमकिन कोशिशि आहे पंहिंजे ॿोॾि मुतासिरनि जी सहायता जे लाइ पाण क़दम खणूं ऐं ख़ासि तौर ते असां इहो बि चवंदासीं त जेको बि दोस्त आहे जेको सरहदी वारो आहे जंहिंखे जेतिरो सरी सघे उहो इन ॿोॾि मुतासिरनि जी मदद करे पोइ खाद खुराक में दवाउनि जी में या वरी लिबास में ऐं ख़ासि तौर ते जेकी सिंधी वसंदियूं आहिनि असांजूं जेकी कराचीअ में सचल ॻोठ अयूब ॻोठ मारोड़ा ॻोठ शाहनवाज़ ॻोठ हुते ॿोॾि मुतासिर तमामु घणा तरसियल आहिनि जेकॾहिं तव्हांखे ॿोॾि मुतासिर किथे नथा मिलनि तव्हां सोचो था यार मां निकिरां सही पर हूंदा किथे इहे इन पासे तरसियल आहिनि गाॾी ते वञो वेहो ऐं इन्हनि मुतासिरनि सां मिली अचो दिलि खे तव्हांखे करार ईंदो सची ॻाल्हि इहा आहे तव्हां उन्हनि सां मिलंदव त उन्हनि खे बि आथत मिलंदी ॿियो न त ॿ चारि मुर्कूं ई अरपे ईंदो त इहा वॾी ॻाल्हि आहे मौज़ महिमान बि पहुची चुका आहिनि जी बिल्कुलु तव्हां सही चई रहिया आहियो सिंध पई थी सॾे असां उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं ॿोॾि मुतासिरीन ते ॻाल्हाईंदासीं ऐं इरशाद ॾाढी सुठी ॻाल्हि बहितरीनु ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधाईंदी हलां त हैदराबाद में हिकिड़ो कासमाबाद में स्कूल हो उते शादी बि थी आहे ॿिनि ॿोॾि मुतासिरनि जी शादी बि थी आहे शाह में थियो आहे हा उते बि शादी थी आहे त इहा सुठी ॻाल्हि लॻी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मतिलबु उते ख़ुशी बि पाण में उहो सेलिब्रेट करे ॿोॾि मुतासिरनि में शादीअ जो समा ऐं वरी जेकी ॿिया ॿोॾि मुतासिर आहिनि उहे ॼाणी बि थी आहे पोइ घोटाए था बि त कुंवारे था ॾाढो मज़ो आहे ऐं शाहनवाज़ शहर डिग्री कॉलेज आहे जेको हिते सचल ॻोठ जे वेझो उते त ॿारनि जो जनम बि थियो आहे नवां ॿार बि पैदा थिया आहिनि त बसि अलाह साईं हुनजो वक़्तु बुलंद करे नसीब सुठो करे पर तारीख़ में इहा ॻाल्हि लिखी वेंदी जॾहिं वॾा थींदा त ॿुधाईंदा त असां कहिड़े हालतुनि में किथे शादी कई हुई सही जीअं असांजा वॾा अक्सर ॿुधाईंदा आहिनि स्कूल असां कीअं वेंदा हुआसीं हाणे इहे ॿुधाईंदा शादी असांजी ॿोॾि में थी हुई बहरहाल असां वटि जेके आहिनि उहे महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि जीअं असां ॿुधायो त असांजो जेको स्लोगन आहे सिंध पई थी सॾे त असां ॿोॾि मुतासिरीन ते बि ॻाल्हाईंदासीं पर उन खां अलावा जीअं असां इंट्रोडक्शन में अव्हां सां गुफ़्तगू कई अव्हांखे ॿुधायो असांजी जेका उहा बि ॻाल्हि कई त असांजी खुटियल नॉलेज आहे असांखे एतिरी न आहे ख़बर पर जेके ॼाणनि था उन्हनि सां असां ॻाल्हाईंदासीं शाह साईं ते असां ॻाल्हाईंदासीं पर उनखां पहिरियां महिमाननि जो तारुफ़ कराईंदी हलां मोहम्मद अली ईसानी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था पाण अहिड़ा सुठा एक्टर आहिनि अव्हांखे टीवी जेकॾहिं खोलींदा हूंदा तव्हां टीवी जेकॾहिं ॾिसंदा पर ॾिसंदा हूंदा सभई ॾिसनि था सोशल मीडिया आहे टीवी आहे ॾिसंदा हूंदा त तव्हांखे हू हमेशह एक्टिंग कंदे नज़र आया आहिनि ॾाढा सुठा एक्टर आहिनि सिंध जा ॾाढा सुठा एक्टर आहिनि पर हाणे हू सीरियस थी कमु करे रहिया आहिनि उहो टेलीविज़न ते एक्टिंग कंदा आहिनि पर हाणे जेको कनि पिया उहो सीरियस थी कमु करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे माण्हुनि जी वारसी करे रहिया आहिनि ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे उहा ई ॻाल्हि आहे त असांखे हिन टाइम ते मुल्क पंहिंजे मुल्क जी बल्कि पूरे मुल्क जी पंहिंजी सिंध जी वारसी करणी आहे उनखे ॾेखारिणो आहे त असां सभु हिकु आहियूं असां सभु गॾिजी करे कमु करे रहिया आहियूं सो ईसानी साहब खे भलीकार चऊं था इन सां गॾु ॿिया कहिड़ा महिमान जी बिल्कुलु ॿियनि जे महिमाननि जो तारुफ़ कराईंदी आहे जीअं तव्हांखे ॿुधायोसीं ॿोॾि मुतासिरीन ते असां ॻाल्हाईंदासीं पर असां शाह साईं ते बि ॻाल्हाईंदासीं त शाह साईं ते ॻाल्हाइण जे महिमान सां असां उन्हनि खे असां प्रोग्राम में घुरायो आहे डॉक्टर कदीर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था उन खां अलावा डॉक्टर गफ़ूर भुट्टो साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि साईं डॉक्टर कोन्हे गफ़ार भुट्टो साहिब आहे ॾाढो सुठो रिसर्चर आहे ख़ासि तौर ते लतीफ़ नास आहे लतीफ़ साईं जी शाइरी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि निकिरंदी आहे त पोइ साईं ॻाल्हि ॻाल्हि में लतीफ़ साईं तव्हां ईअं चओ न डॉक्टर आहे डॉक्टर छा लाइ थींदो आहे PhD लाइ थींदो आहे यूज़ ताकी हू एॾो ॼाणनि था तॾहिं डॉक्टर ईंदो आहे मतिलबु सम्झो तव्हां डॉक्टर आहियो तइलीमी हवाले सां खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि ऐं एजुकेशन डिपार्टमेंट आहिनि पाण वधीक वरी उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं लतीफ़ जे हवाले सां ऐं लतीफ़ साईं जी शाइरी वरी तरन्नुम में ॿुधण जो मज़ो पंहिंजो आहे सो हुन जे लाइ असां गुज़ारिश कई शाह जो ॾींहुं जंहिं शाह जी वाई न ॿुधिजे थी सघे थो ईअं तमामु घणो सुठो असां वटि मोरे जो आवाज़ु आहे पर सॼी सिंध जो आवाज़ु आहे जॾहिं बि उहा रम्ज़ उहा कैफ़ियत उहो आलाप ईंदो आहे त मज़ो अची वेंदो आहे गुलाम क़ादिर ओठो साहिब असां सां गॾु आहे ऐं गुलाम क़ादिर ओठे साहिब जो जेको आहे तारुफ़ इन सेंस में बि कराए सघिजे थो त मदाह मुस्तफ़ा में पाण विनर रहिया असां वटि सिंध TV जो जेको प्रोग्राम नशर थियो ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हुयो रमज़ान मुबारक में उन में तमामु घणो ज़बरदस्त परफॉर्म इन्हनि कयो ऐं माशाल्लाह खटे बि विया हुया सो अॼु असांजे प्रोग्राम में आहिनि
अॼु दिलियूं खटींदा ऐं इरशाद वधीक तारीफ़ जेको आहे जॾहिं वाई पढ़ंदा उहो ख़बर पइजी वेंदी पोइ ख़बर पवंदी त असां जेका तारीफ़ कईसीं उहा सही हुई उनमें केतिरी सचाई आहे सही था चओ बिल्कुलु इन खां अलावा प्रोग्राम जो तव्हांखे पैटर्न ख़बर आहे असां वटि सिंधी ॾाढा सुठा सिंगर म्यूज़िशियन उस्ताद बादल रही साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था मोहम्मद अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि तव्हांजी सिंधी टोपी नाहे पाती तव्हांजो तारीफ़ थोरो अधूरो थी वियो हलियो वॾी महिरबानी सो गफ़ार भुट्टे साहिब खां मां चवंदो स्टार्ट हुजे साईं शाह साईं जी जेतिरी बि तारीफ़ कजे उहा त घटि आहे अॼु जो नौजवान शाह साईं सिर्फ़ु नाले खां वाक़ुफ़ु आहे आउं चाहियां थो त तव्हांजी मार्फत शाह साईं जो थोरो तारीफ़ पियो अची वञे हूअं त माना तारीफ़ जो माना सिलसिलो शाह साईं ते माना ॻाल्हि ठह कई हूंदी पर चवां थो जेको नथो ॼाणे उन ना सम्झ के शाह साईं जो थोरो तारीफ़ करायो या कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके लिकियल हूंदियूं आहिनि लिकियल त न आहिनि हूंदियूं किताबनि में मौजूदु हुजनि पर जेको किताब खोले नाहे पढ़ंदो त उन्हनि लाइ माना पस मंज़र जेको आहे उन्हनि जो ख़ानदानी उन्हनि जे बारे में कुझु तव्हांजी महिरबानी मूंखे अव्हां घुरायो लतीफ़ साईं जो फ़र्दी जेको तारीफ़ आहे उहो ईअं आहे त पाण साईं जन 1680 या 1690 ईस्वी सन में हिन दुनिया में आया ऐं साईं जन हाला हवेली में पैदा थिया ऐं उन खां पोइ वरी साईं जन जा वॾा कोटड़ीअ में शिफ्ट थिया ऐं लतीफ़ साईं जन खे नंढड़ी लाकूं जीअं ई मकतब में वेहारियऊं त उते नूर मोहम्मद भट्टी साईं आख़ुर नूर मोहम्मद भट्टीअ जे मकतब में वेहारियऊं पोइ हुन अल्फ़ ते आङुर रखराई साईं खे अच्छा चईंसि पढ़ अल्फ़ साईं पढ़ियो अल्फ़ चईं बे आहे ई कोन आहे ई अल्फ़ पोइ हुनजी रमज़ खे जेको हुननि सम्झो उस्तादनि छो त ॿारु पेर खणंदो आहे उस्ताद सम्झंदो आहे पोइ लतीफ़ खे हुननि उअं ई टेकिल करणु शुरू कयो 20 सालनि जी उमिरि में साईं जन खे मजाज़ अता थियो साईं जन जे लाइ ख़्यालु हूंदो आहे आमतौर ते साईं जन अणपढ़ियल हुया हालांकि इहो ख़्यालु गैर मुस्तनद आहे मिसाल तौरु साईं जन खे अरबी फ़ारसी हिंदी सराइकी बलोची ये सब ॿोलियूं उबूर हासिल हो अणपढ़ियल जेकॾहिं हुया त इन मां साबित थिए थो त पढ़ियल हुया छो त पाण वटि 3 किताब रखंदा उहो केरु पढ़ंदो दलील इहो आहे त मियां नूर मोहम्मद किताब उहे जेके मुश्किल किताब आहिनि दलील इहो आहे त मियां नूर मोहम्मद कलोड़े साईं जन खे 3 किताब ॾिना हुया जी पढ़ण जे लाइ जी अणपढ़ियल खे त पढ़ण लाइ किताब न ॾिबा आहिनि मियां नूर मोहम्मद कलोड़े साईं जन खे किताब ॾिना हिकु शाह करीम जो रिसालो कुरान मजीद ऐं मसनवी मौलाना रूम सही सही वरी अचूं था कलाम ते त हेॾा 100 साल गुज़रिया आहिनि माण्हू जॾहिं नज़र वारो माण्हू पढ़े थो हुनखे छो त अवां अॻु में ॻाल्हि कई त माण्हू लतीफ़ साईं खे नथा पढ़नि ईअं न आहे माण्हू लतीफ़ साईं खे पढ़नि पिया सही हाणे कुदरती तरह सां कुदरत हर माण्हूअ खे फितरत हर माण्हूअ खे नौजवान नस्ल जी ॻाल्हि कई हा पढ़नि था थोरो दोस्त आहिनि जेके पढ़नि था सही लतीफ़ जो जेको बहितरीन रहनुमा हुई उहा फितरत हुई लतीफ़ फितरत खां तमामु घणी शयूं सही ॾिठियूं बि सिखियूं बि सही ऐं अडॉप्ट बि कयूं बिल्कुलु जी बुनियादी सुवाल हिते इहो आहे त हीउ जेको जिस्म आहे जेको नंढड़ो थी वॾो थिए थो ऐं क़बर बिड़ो थिए थो उहो गुज़ारे कीअं हीउ जेको टाइम स्पेंड आहे ज़िंदगीअ जो लतीफ़ हुन ते ॻाल्हायो लतीफ़ साईं फनाइयत ते तमामु घणी माना जेको आहे सो ॻाल्हि ॻोरी करे वियो आहे फनाइयत खे तव्हांजे आबिलिक में असलियत चओसि असलियत फनाइयत असलियत आहे लतीफ़ साईं फरमायो त भर भंजो वेही कई कंदे ॻाल्हिड़ी वाह वाह ताज़ी खोटियल मिटीअ खे भंजू चवनि था क़बर जे ताज़ी खोटियल मिटीअ जे भरिसां वेठो आहे साम्हूं क़बर अथई तूं कहिड़े सफ़र जी ॻाल्हि थो करे भर भंजूअ वेही कई कंदे ॻाल्हिड़ी लतीफ़ जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे जेके कंहिं बि शाइर में कोन्हे लतीफ़ जूं 2-4 ख़ुशूसियतूं अहिड़ियूं हुयूं जेके कंहिं बि शाइर में कोन्हे हिकिड़ी त इहा त पहिरीं सिट में हू पंहिंजो बयानु कंदो ॿी सिट में हुन पहिरीं सिट खे बयानु कंदो टीं सिट में कंक्लूड कंदो आहे अच्छा वाह इहो कोई बि शाइर न कंदो आहे ॿिया शाइर तव्हांखे मुंहं ते हणंदा शइ पर लतीफ़ ईअं न कंदो सम्झाईंदो आहे अच्छा वाह वाह पहिरीं सिट में चए थो भर भंजूअ वेही कई कंदे ॻाल्हिड़ी इहो इन करे थो चवां त ॼाणी मानी मोटिया वर वञी ॾेई घोट जे हवाले करे कुंवार खे मोटी विया कंहिंजो वास्तो ई न रहियो ख़बर कान पई त ॾाज ॾिनाउसि ख़बर कान पई त ॾाज ॾिनाउसि केतिरो जी सर तव्हां कुझु एड पे कयो जी सभ खां पहिरियों सिंध टीवी वारनि जी महिरबानी त हेॾो ज़बरदस्त प्रोग्राम कयो अथनि 279 उर्स मुबारक आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ऐं सिंध हिन वक़्तु
ॾुख ऐं दर्द में गुज़ारे रही आहे। सॼी सिंध खे बरसाति ऐं ॿोड़ जे पाणी हथ राधू ॿोड़ियो वियो आहे। ऐं जीअं त साईं जिन चयो तव्हांजो लतीफ़ सरकार जो जेको आहे सो वॾो जेको मौज़ू आहे उहो इंसान आहे। असांजी जेका मौज़ू आहे सिंधी शाइरी में इंसान दोस्ती ऐं लतीफ़ साईं वटि जेका इंसान दोस्ती आहे या जेको इंसान खे उहो ॿुधाए थो त क़ुरान शरीफ़ में बि आहे लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, मां इंसान खे तमामु ख़ूबसूरत ऐं अहसन तक़वीम जे हैसियत सां पैदा कयो आहे। सच लतीफ़ साईं जी जेका सॼी शाइरी आहे उहा इंसानियत जे सुधारे जे लाइ आहे ऐं इंसानियत खे मेराज ते पहुचाइण जे लाइ आहे। ऐं हू साईं जीअं साजो हिकिड़ी ॻाल्हि कई त जेको मौज़ू खणे थो या बेत खणे थो उन में पहिरियों सुवाल थो करे पोइ उनजो जवाबु ॾिए थो। ऐं लतीफ़ साईं खे जेके बि दुनिया जा फ़िक्र आहिनि जेके पैदा थिया अॻ में या लतीफ़ पोइ उहे टोटल नज़रिया लतीफ़ जे कंहिं न कंहिं शेर में तव्हांखे मौजूदु मिलंदा। ऐं उन खां अलावा लतीफ़ साईं जे खे तमामु घणो कमु थियो आहे बलोची में, पश्तो में, सिंधी में, सराइकी में, अंग्रेज़ी में ऐं तमामु घणो लतीफ़ साईं ते कमु कयो थो वञे। ऐं सुभाणे हैदराबाद में हिननि कल्चर डिपार्टमेंट वारनि कॉन्फ्रेंस बि रखी आहे ऐं लतीफ़ साईं ते मुक़ररु मकाला पढ़ंदा। बहरहाल लतीफ़ साईं जो जेको फ़िक्र आहे उहो सिंध आहे ऐं लतीफ़ साईं सिंध खां ॿाहिरि न आहे। ऐं लतीफ़ साईं जेको आहे उहो फितरत जो हिकिड़ो उहो अज़ीम शाइर आहे जंहिंजो नेमुल बदली न आहे। साईं मोहम्मद अली ईसानी साहिबु तव्हां गॾु आहियो, पाण वरी थोरो पंहिंजी सिंध खे जेका हाणोकियूं हालतूं आहिनि हिन ते बि थोरी गहरी नज़र विझूं। ॿोॾ आहे, सैलाब आहे, पाणी निकितो न आहे, मारूड़ा असांजा, सांगेड़ा, झांगेड़ा, पेयारो मददगार वेठल आहिनि। छा दिलि जी कैफ़ियत आहे हिन वक़्तु तव्हांजी? सची ॻाल्हि छा करे रहिया आहियो तव्हां उन्हनि जे लाइ या कुझु सोचियो आहे? सची ॻाल्हि इहा आहे त जीअं साईं ॻाल्हि कई त हथ सां ॿोड़ियो वियो आहे। कुझु त कुदरती आफ़तूं थियनि थियूं ऐं कुझु त हिकिड़ा डिज़ास्टर्स थियनि था, नेचुरल डिज़ास्टर्स थियनि था, पर हिन खे असांखे बसि खाइण पीअण जे चकर में असां पूरी हाणे अॼु ॿुध ख़बर पई आहे त दादूअ में बि पाणी दाख़िल थियो आहे। उनजी जेका ग्रिड स्टेशन आहे उहा पाक आर्मी उनखे कवर कयो आहे, उनखे बंदि ॿधो अथऊं ऐं उनखे बचाइण जी कोशिशि कई अथऊं। लफ़्ज़ नथा मिलनि, दिलि ॾाढी तड़पे थी। जहिड़े नमूने जा तव्हां बि तस्वीरूं लॻायूं आहिनि, हीअ वरी बि तस्वीरूं अञा पर जेके अखियुनि सां असां ॾिसूं था वञूं, अखियुनि सां जेको ॾिठो आहे जीअं तव्हां कैंपुनि में विया ऐं कैंपुनि में वञी ॾिसो तव्हां या रस्तनि रोडनि ते उहे माण्हू सादात सैयद ऐं इज़त वारा माण्हू ऐं रोडनि ते वेठा आहिनि ऐं उहे चवनि था त असां ज़िंदगीअ में कॾहिं बि ईअं कोन थियो पर असां वटि पाण अचे माण्हू मानी खाईंदा हुआ, महिमान नवाज़ हुयासीं। हिन वक़्तु इहा कैफ़ियत आहे जो हीअं गाॾियूं अचनि थियूं, उहे थेलियूं हीअं विरहाईंदियूं थियूं वञनि, असां औरतूं इज़त वारियूं ऐं असां वेठियूं आहियूं ॾिसूं थियूं। असांजा ॿार जेको आहे सो उहे तड़पनि था, उन्हनि खे खीर कोन्हे को, उन्हनि खे खाइण जूं शयूं कोन्हनि खे। हाणे जीअं तव्हां अॻु में ॻाल्हि कई त दाल ऐं हुनजी, हुननि वटि उहा दाल बि कोन्हे। सही ॻाल्हि आहे। ऐं कैंपुनि जी जेका हालत आहे त उहा ॾाढी ख़राबु आहे। मां सम्झां थो त ही दिस इज़ द टाइम। हा जीअं उहो चवंदा आहिनि न त हज़रत मौला अली जो बि आहे त नाइंसाफ़ी ज़ुल्म जो निज़ाम हली सघे थो, नाइंसाफ़ी जो नथो हली सघे। मुसलसल सिंध सां नाइंसाफ़ी थी थिए ऐं असां पाण था कयूं, असांजा पंहिंजा था कनि, जेको हाणे न थियणु खपे। ऐं मां सम्झां थो शायदि दिस इज़ द टाइम। सिंध खे जॾहिं जेकॾहिं चेंज थियणो आहे, सिंधी माण्हू खे चेंज थियणो आहे त मुंहिंजे ख़्याल में हिन खां वधीक ॿियो कहिड़ो टाइम ईंदो, हिन खां वधीक ॿियो कहिड़ो डिज़ास्टर ईंदो? छा हू चवनि था त उहो अहिड़ो थिए जंहिंमें सभु मरी वञूं? अलाह ख़ैर करे। माना ईअं थो लॻे त अलाह ख़ैर करे, बसि ईअं न थिए जो मोहन जो दड़ो थी वञे। वरी मोहन जो दड़ो बि त ईअं ई तबाह थियो न, छो थियो ईअं ई त थियो। ॾिसो मोहन जे दड़े ते हेॾा सेमिनार्स थियनि था, कल्चर डिपार्टमेंट हुजे, गवर्नमेंट ऑफ सिंध हुजे, ऐं मोहन जे दड़े ते सेमिनार थियनि था, ज़िंदा माण्हू आहिनि उन्हनि खे विसारियूं वेठा।
पोर्ट ग्रांड में 2 प्रोग्राम्स थिया, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो प्रोग्राम थियो त हुन में करोड़ रुपया ख़र्च थिया, वरी 2-4 ॾींहंनि खां पोइ वरी ॿियो प्रोग्राम थिए थो जंहिंमें करोड़ रुपया ख़र्च थियनि था। भई सिंधी माण्हू हिते मरियो। जीअं तव्हां अॻु में ॻाल्हि कई इंट्रो में त हिकिड़ी असांजी मोहतरमा मिनिस्टर जेका हुन चयो आहे त 23 अरब अलाए 27 अरब रुपया ख़र्च करे चुका आहिनि सिर्फ़ मानीअ ते। सिर्फ़ साईं उहे फ़रिश्तनि खे ॾिनऊं, पंहिंजे अकाउंट में विधऊं, उहे विया काॾे? हिननि जो पेट भरिजे। अच्छा टेंट, कल्ह हिकिड़ी मां क्लिप ॾिठी त हुन में पुलिस वारो पासे खां बीठो आहे, वियो आहे टेंट खाली लॻा पिया आहिनि, सिर्फ़ु शो ऑफ लॻो पियो आहे ऐं हुन में को बि माण्हू कोन्हे को। ॾींहं में पंहिंजा वाठा विहारनि था अचे, या वरी उहे वाठा जेको आहे उन्हनि जा गोदाम भरिया पिया आहिनि ऐं उन्हनि खे न टेंट आहे न खाइणी शइ। पर अफ़सोस सिंधी माण्हूअ ते आहे, ॾुख सिंधी माण्हूअ ते आहे। चीन पारां तुर्की पारां जेकी टेंट न आहिनि तव्हां उहे ॾिसंदव त ॾाढो ज़बरदस्त टेंट आहे, स्टिल अञा एयरपोर्ट ते पयल आहिनि, अञा ताईं एयरपोर्ट ते पयल आहिनि। हा एग्जैक्टली। त कीअं थींदो, छा थियो? हाणे त कल्ह असां प्रेस क्लब ते एहतिजाज कयोसीं मुख़्तलिफ़ फ़नकारनि, अहिड़े नमूने सां पूरी सिंध में आर्ट्स काउंसिल सां हुन में एहतिजाज थियो। पर यकीन कयो त हिन मां बल्कि आम सिंधी जेको थोरो बि शौर रखण वारो माण्हू आहे उहो इहो थो चए त ही टाइम आहे पाण खे चेंज कयो। हाणे छॾे ॾियो भोतारनि जी गाॾीअ जे पोयां डुकण खे। सही ॻाल्हि आहे। इहो मेन जेका उठा साहिब तव्हां शाह लतीफ़ जी वाई बि ॿुधंदासीं, दिलि चवे थी त हाणे शाह साईंअ जो ज़िक्र ख़ैर बि आहे त पोइ इहो ख़ैर जो कमु तव्हां बि सरंजाम ॾियो, असांखे कुझु ॿुधायो। मशहूर भाई आहे। वाह वाह वाह। साईं गफ़ार साहिब ॿुधूं न। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। शल सिंधड़ी आवाज़ हुजे अला हो पेरे पवंदी सान चवंदी सान पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बभोर में अल्लाह रही वञ रात बभोर में तेरे पवंदी सान चवंदी सान पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बभोर में अल्लाह रही वञ रात बभोर में तेरे
लोचे लहदी सान चवंदे सान लोचे लहदी सान चवंदे सान रही मन रात भंभोर में अल्लाह रही मन रात भंभोर में मेरे पवदी सान चवंदे सान मेरे पवदी सान चवंदे सान रही मन रात भंभोर में अल्लाह रही मन रात भंभोर में मेरे पवदी सिंधड़ी में बंबोर में छा त आजिज़ी आहे छा त एहसास आहे त पहिरें पवंदी सान चवंदी सान रही वञ रात मतलब हिकिड़ी माना इल्तिजा आहे मोहब्बत शाह साईं वही ॻाल्हि कई न एहसासन जो आजी जो बंदगी जो वॾो शाइर आहे अज़ीम शाइर है इनमें को भी शक ना है हा उठ त आरीअ जाम जा वाग में उठंदी सान पहिरें पवंदी सान बहरहाल इन ते डिस्कस कंदासीं नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था पहिरियां गफ़ार भुट्टो साहिब गॾु आहे कदीर साहिब गॾु आहे ईसाणी साहिब ऐं ओठो साहिब सभई असीं तव्हां गॾु आहियूं बादल पिया आहे वरी मोहम्मद अली ॾुख न करे मुंहिंजो नालो न वरितो सभु गॾु आहियूं सो ॾिसंदा रहिजो असां सां गॾु रहिजो सिंध पई थी सॾे सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे सिंध पई थी सॾे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे ऐं रूह आहे रोग में विया सभई सोग में पाड़ो पंहिंजो छॾे सिंध पई थी सॾे ऐं माउ कल्ह वई मरी अॼु पधर ते वरी ॿारड़ो थो ॿुॾे सिंध पई थी सॾे सिंध पई थी सॾे सिंध जे सॾ में सॾु ॾियो जेतिरो थी सघे पंहिंजनि सिंधियुनि जी पंहिंजनि माण्हुनि जी हेल्प कयो ऐं अलाउ कंदो त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो वरी वथाणनि ते उहे मारू वरंदा वरी ख़ुशहाली नसीब थींदी पर वक़्तु लॻंदो इन ॾुखे वक़्त में असांखे तव्हांखे हुन साथ ॾियणो आहे टेलीफोन बि करे सघो था जेकॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह साहिब जो उर्स मुबारक शुरू थी चुको आहे त असीं चाहियूं था त उन ते बि थोरी नज़रसानी कजे ऐं तव्हां बि ॿुधाए सघो था कॉल करे असांखे ऐं तव्हांखे छा ॿुधणो आहे तव्हांजे दिलनि में छा सवाल आहिनि तव्हां बि असां सां पुछी सघो था अच्छा गफ़ार साहिब हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त शाह साईं जी फरमायो आहे जे तो बेत भायां आहिनि से आयत इहा छा लॉजिक आहे माना बेतनि खे आयतुनि सां तशबीह ॾिनी वई आहे थोरो मूंखे सम्झाइजो क़ुरान मजीद हिकिड़ी इलामी तख़लीक़ आहे ख़ुदा जी जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो उन जी हमेशगीअ जे बारे में चयल आहे उन में हिकिड़ो फितरत जो कानून रखियलु आहे त हीअ शइ आहे इंसान जी असलियत हीअ आहे मामलनि जी असलियत हीअ आहे सही सही हा मां क़ुरान पाक जेको माना ईअं खणी चऊं त जीअं बि का शइ मार्केट में ईंदी आहे त हुन सां गॾु हिकिड़ी बुकड़ी हूंदी आहे त हिनखे कीअं हलाइजे कीअं ठाहे बुकलेट इंसान जो इंसान जो पंहिंजो इहो आहे त इंसान खे कीअं हलणु घुरिजे क़ुरान मजीद असां सां गॾु माना इहो ॾिनो वियो आहे निज़ाम में हयात आहे सिधो सो सही ऐं उहो ज़ाहिर आहे जेको विज़डम आहे इंसानी समाज जो उहो पंजनि तहज़ीबुनि खां शुरू थियो सही माण्हू जॾहिं सुधरी रहणु माण्हुनि शुरू कयो त तहज़ीबूं ठाहियूं हुन सही दुनिया में बुनियादी तौर शुरूआती 5 तहज़ीबूं हुयूं बाबली हुया मिस्री हुया सुमेरी हुया चीनी हुया ऐं सिंधी हुया सही इंडस वैली सिविलाइज़ेशन जी पूरी तारीख़ आहे त इन्हनि जो जेको अकुल नसल दर नसल शिफ्ट थींदो आयो आहे उहो इलाही हैरान कुन आहे अच्छा लतीफ़ जो जेको विज़डम आहे उहो इन करे बि वॾो आहे त लतीफ़ 7000 सालनि खां बि मथे जी तहज़ीब जो मुहदार फ़र्द हुयो सही त उनजो जेको उहो विज़डम हलंदो आयो आहे नसल दर नसल उहो हुनजे वाता जॾहिं 16वीं सदीअ में बयानु थिए थो त उहो हैरान कुन आहे ऐं माण्हू पंहिंजी ज़िंदगी उन हिसाब सां ठीकु करण जी कोशिशि कनि था हाणे जेके आयतूं आहिनि वारी ॻाल्हि आहे इहा इन ॻाल्हि जी तरफ़ तशबीह आहे त जीअं क़ुरान जो इल्मु मुस्तनद आहे ऐं ज़रिए हयात जे बारे में जेको आहे सो हिकिड़ो ॿुधाए थो त बाबा हीअ शइ हीअं करणु घुरिजे त मुंहिंजी ॻाल्हि बि ईअं ई आहे जेसिताईं माण्हू पाण खे नथो सम्झे पंहिंजी हस्तीअ खे नथो सम्झे तेसिताईं उहो भुलियल रहे थो ऐं माण्हुनि जे लाइ नुक़सानकार रहे थो क़ुरान में लिखियलु आहे त ख़ैर नास मई यनफ़ो नास तव्हां वञा भलो माण्हू आहे जेको ॿियनि माण्हुनि जे बारे में नफ़े बख़्शा फ़ाइदेमंद सही 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 इहा हदीस आहे त अल मुस्लिमो मन सलमल मुस्लिमून मिल लिसान ही व यदी मुस्लमान उहो आहे जंहिंजे ज़बान ऐं हथ खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ हुजनि ज़बान जो छुड़ियल न हुजे हथ जो छुड़ियल न हुजे सही
सही उस्ताद गालिब जो तो धोखे की मोहब्बत से अदावत बेहतर, बहकी हुई दानिश से हिमाकत बेहतर, शैतान व अबू जहल की अजमत की कसम, 100 बार गुलामी से बगावत बेहतर। बिल्कुल जेको विज़डम हले तो माण्हुनि जी ज़िंदगियुनि में हाणे ही मिसाल तौर असीं निगाह नथा कयूं पाण ते, असां हिननि शयुनि में भुलिजी वञूं था ऐं असीं सम्झूं था असीं हिते हूंदासीं या हिते रहणु आहे। न, असीं हितां गुज़रण आया आहियूं। रहण ऐं गुज़रण जे लफ़्ज़ में फ़र्क़ु महसूसु करणु घुरिजे असां। सही सही। त हीउ जेको टेन्यूर आहे असांजो, हीउ जेको पीरियड आहे जीअं मैथमेटिक्स जो पीरियड थींदो आहे, पाकिस्तान स्टडी जो पीरियड थींदो आहे, इस्लाम जो पीरियड, हीउ जेको पीरियड आहे असांजो उहो असांजे अख़्तियार में ई न आहे। सही ॻाल्हि आहे। पर हाणे हिकिड़ी शइ अख़्तियार में आहे त हिनखे असां बहितर नमूने सां कीअं गुज़ारे सघूं था, एतिरो करे सघूं था। सही सही, ॾाढो सुठो। मौला अली सलाम खां जॾहिं पुछियो वियो त साईं बंदे जो अख़्तियार बयानु कयो केतिरो अथसि, पाण फरमायूं पेर मथे खण, पेर मथे कयईं, पाण फरमायूं ॿियो बि पेर मथे खण, चई कीरी पवंदुसि, चई तुंहिंजो अख़्तियार एतिरे। ॾाढो सुठो, ॾाढी सुहिणी सम्झाणी आहे। We are in transition period. We are passing through this time. मिसाल तौर जेकॾहिं गुज़री वेंदासीं बस। सही सही। इहा ॻाल्हि हुकुमराननि खे सम्झ में नथी अचे भला त हीअ का बोड मुतासिरनि जी सही सहायता थिए, अलाए छो माना को आख़िरत जो फ़िकुर, का माना इंसानियत, को जुबू, को एहसास छा आहे? हुननि जी दिलि एतिरी त कारी थी वई आहे ऐं जीअं खणी सवली सिंधीअ में चइबो आहे कट चढ़ी वियो आहे, दिलि में ज़ंगियल दिलूं ज़ंग थी वियो आहे, कट चढ़ी वियो आहे। हुननि खे एहसास रुगो ॾेखाव आहे, हुननि खे सम्झ नथो अचे थो, सम्झ में बि हुननि खे अचे थो, पर हू एतिरो नापाक ऐं पलीत थी विया आहिनि माज़रत सां त हुननि खे इहा ॻाल्हि अलाए छो। मां सम्झां थो इन ॻाल्हि में माज़रत करण जी असांखे ज़रूरत न आहे, माज़रत न, इन ॻाल्हि में न कयूं हाणे त बहितर आहे। ॿ शयूं मां अर्ज़ु कंदुसि, थोरो महिरबानी कयो, तव्हां हुकुमरान ते तवजो न ॾियो प्लीज़, पाण ते तवजो। ॿ शयूं मां ॿुधाईंदुमि अव्हांखे। मौला अली सलाम जन जो फरमान आहे त अख़्तियार मिलण खां पोइ माण्हू बेनकाब थींदो। अच्छा, सही ॻाल्हि आहे। बेनकाब थी वॾो लफ़्ज़ आहे, असुल उनजी शख़्सियत असलियत ख़बर पवंदी आहे। बिल्कुलु क़ुरान में लिखियलु आहे त तव्हां मुंहिंजो पहिरियों पुछाणो उन्हनि माण्हुनि जो थींदो जेके अहले मसनद ऐं अहले अख़्तियार आहिनि। सही सही ॻाल्हि आहे। पर तव्हांजी ज़िमेवारी आहे, असांजी ज़िमेवारी छा आहे? असां उन्हनि खे सुञाणो छो नथा जो हर भेरे उन्हनि खे चाढ़े विहारियूं था? असां ज़िमेवार न आहियूं छा? सही सही। कदी साहब तव्हां ॿुधायो पाण खे कीअं सुञाणजे भला, हीअ ॻाल्हि माना कंटिन्यू था रखूं। शाह साईं छा चयो आहे? साईं जेको अॻ में जेको तव्हां ॿुधायो त क़ुरान शरीफ़ त मरहूम अब्दुर्रहम गरोड़ी शरीफ़ जो फरमाया त आहे अब्दुल लतीफ़ ते रज़ामंद रहमान जोड़े जंहिं क़ुरान सिंधीअ में सही कयो आहे। त साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेका शाइरी आहे उन में जेको आहे सो इंसानियत जी ॻाल्हि आहे। जीअं क़ुरान में सिर्फ़ु इंसान सां मुखातिबु आहे, लतीफ़ बि इंसान सां मुखातिबु आहे। जीअं पाण चयो अथनि अलस्तब रब्बिकुम, जॾहिं कन पयोम कालू भला कलबसी, तॾहिं तित चयोम तंहिं वेर वचन कयुमि वेड़ी चनसी। हाणे जीअं त हे अॼु असांजो जेको सूर दर्द आहे उहो ॿोॾ वारनि सां गॾु आहे, असांजो जेको दर्द आहे उहो ॿोॾ वारनि सां गॾु आहे। हाणे असांजा जेके हुकुमरान आहिनि या उन्हनि जे हमल डंड खे पाणी खां अॻ में निकाल कनि मंशुर में त वरी सिंधूअ में अची वञे हा त उन्हनि जा सूर सभु न थियनि हा। हाणे लतीफ़ साईं उन्हनि जे सूरनि जी ॻाल्हि कयो, हाणे सेकड़ा बि असांखे पंहिंजी मदद पाण करणी आहे, हुकुमराननि खे ॾिसणो न आहे, उहे त हुअं ई करप्ट आहिनि। लतीफ़ साईं थो चए सुरायती सॾ करे सॾ सूरनि खे, सुरायती सॾ करे सॾ सूरनि खे, सूरनि भगस हॾ सेपिण सेके सूरसी। हाणे बोड मुतासिर वीचारा पंहिंजा सेकनि था वेठा सूर। हाणे हिक ॿिए जी मदद करे ऐं जेको आहे सो असां वापसि ॻोठ वञनि पर पाणी निकिरे, पाणी तमामु घणो आहे, उनजो हल इहो आहे त पाणी जेको आहे कीअं निकिरंदो, अॻ में ख़ाली कंदा कल्ह टियों आयो आहे साईं चीफ मिनिस्टर साहिबु चयो आहे त उनखे घटि में घटि 6 महीना लॻंदा पाणी निकिरण में। सर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हमल डंड खे वक़्त सिर ख़ाली करे मंशुर में पाणी छॾिना, मंशुर जा दर खोले सिंधू दरिया में विझना त न दादू ॿुॾिया न भानशाह न मेहर न केन शाह। इन खां अॻु में इहा ॻाल्हि आहे त खाटी जेका आहे एरिगेशन जेका इहो त ॾिसो त उहो हेड केरु आहे हुनजो, सर ज़रदारी 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 आहे उन जो जेको हसन ज़रदारी। हाणे पाण वरी साईं पाण थोरो पिटाई ते वरी फोकस कयूं था, ख़ुदीअ जी ॻाल्हि पिया कयो त गफ़ार साहिब खां पुछा कयो। जी बिल्कुलु, ब्रेक जो टाइम त न आहे थियो न? ब्रेक जो टाइम न आहे न।
सॉन्ग ब्रेक जो टाइम थी वेंदो इहो सवाल एॾो वॾो सुठो आहे तव्हां चाहींदी हुन टाइम हुजणु खपे अच्छा पुछा करे सघो था टाइम आहे न साईं गफ़ार साहिब खे 2 मिंट ॾियूं असां जी तव्हां पुछायो कयो अच्छा टाइम आहे अच्छा सर मूंखे इहो ॿुधाइजो त मूंखे उहा ई ॻाल्हि आहे जॾहिं बि शाह साईं जो नालो खणां थी शाह साईं ते असां ॻाल्हायूं था त इहो ज़रूरु चवंदा असांजी खुटियल नॉलेज आहे असांखे एतिरी न आहे ख़बर मूं इहो किताबनि में पढ़ियो आहे त शाह साईं चवनि था त जिथे असां ख़ुदी खे रखूं था माना जिथे असांजी दिलि में या असांजे अंदरि ख़ुदी हूंदी त उनमें ख़ुदा न थी सघंदो उनजो छा मक़सदु आहे मूंखे इहो सम्झाइजो जेके ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे सम्झाइजो वो तो हदीस पाक में है ना साईं जे दिल में जेको आहे सो दुनिया जी मोहबत आहे उन में ख़ुदा जी मोहबत दाख़िल थी सघे लतीफ़ साईं जे साम्हूं जोगी हूंदा उहो बि हैरान थींदो यार हिननि खे कुझु बि कोन्हे न घर न घाट सॼी जान में घुमनि था हर दर खड़काए मानी वठनि था सही ऐं जिते अचनि थो उते झुपड़ा ॾे वेही था रहनि बेफ़िक्र आहिनि ख़ुशि छो आहिनि हिन वटि का शइ आहे कोन पोइ हिकिड़ी ॾींहुं उन्हनि खे चयईं त हीअ मुस्तनद ॻाल्हि आहे जेका आउं करियां हिकिड़ी ॾींहुं उन्हनि खे चयईं त मूंखे तव्हां गॾु वठी हलंदा हुन चयो तूं छा कंदे असां दिलि चए थी त मां बि तव्हां सां गॾु थोरो घुमा फिरां सैर सफ़र कयां पोइ कई ज़माना लतीफ़ जेको आहे सरकार इन्हनि सां हुयो हिकिड़े सुवाल जे ॻोल्हा में उते ख़ुशि छो आहिनि पोइ उन ते हिकिड़ो सुर जोड़ियईं सुर राम कली सिर्फ़ु उन में तव्हांजे सुवाल जो हिकिड़ो जवाबी शेर मां ॿुधायां उन चयो त न की चाढ़ाओ चंड जो न की सिज सरो ठीकु आहे चई त हिननि जेके जोगी आहिनि इन्हनि खे चंड जे लहण ऐं उभरण जी ऐं सिज जे लहण ऐं उभरण जी सरोकारी कोन्हे फिकर ई न आहे हा सही हाणे तशबीह चंड जी आहे कंहिंजे मिलण ऐं विछड़ण जी अच्छा ऐं सिज जी तशबीह आहे ज़िंदगी ऐं मौत जी सही अब फिलहाणे जो सिज लही वियो सही चोॾीअं मां चंड वारो जेको तशबीह लतीफ़ ॾिनी उहा कंहिं महबूब जे कंहिं मंज़िल जे विछड़ण ऐं थियण जी चए थो हिन मिलण ऐं विछड़ण ऐं ज़िंदगी ऐं मौत जे गिरदान खां ॿाहिरि आहिनि जोगी न की चाढ़ाओ चंड जो न की सिज सरो उते आदेसिन जो लॻो दंग दरो चई त इहा जेका मंज़िल आहे उते इहे आदेसी जेके मथी मंज़िल जा जोगी आहिनि उते इन्हनि जी इहा मंज़िल अची बीठी आहे ऐं उहे 2 पेरनि ते बीह दड़ो ताणनि दड़ो इहो दड़ो ताणनि झुमिर ताणनि मस्तु आहिनि ख़ुशि आहिनि ईअं छो आहिनि उनजो जवाबु आख़िरी सिट में अथव न की चाढ़ाओ चंड जो न की सिज सरो उते आदेसिन जो लॻो दंग दरो परे पयनि परो नाथ ॾिठाऊं नाह में पंहिंजे ज़ात जे नफ़ीअ में पिरीअ खे ॾिसी वरितो अथऊं पाण खे रद्द करे बीह रहिया मुझे मौत दी के हयात दी ये नहीं सवाल के क्या दिया तेरी एक निगाह नाज ने कोई फैसला तो सुना दिया मेरे घर की शम्मा गवाह है कटी रात जिस पशु पेश में कभी आ की कभी खत लिखा कभी खत को लिख के जला दिया वाह नहीं वाह ॾाढो सुहिणो सुहाणे वरी गफ़ार साहिब खां पोइ चऊं था त कादर साहिब जो मथों जेको आहे सो कोन को शाह लतीफ़ जो कलाम हुजे त वरी माना चवंदा आहिनि त लुत्फ़ ॿीणो थी वेंदो वाह वाह वाह
जिते मुझा मारू अड़ा उमराऊं दड़ो पुछा पे अला जिते मुझा मारू जिते मुझा मारू अड़ा जिते मुझा सांगी अड़ा जिते मुझा मारू अड़ा उमराऊं दड़ो पुछा पे अला जिते मुझा मारू जिते मुझा मारू अड़ा उमराऊं दड़ो पुछा पे अला जिते मुझा मारू अड़ा अदियों शाह लतीफ चले अदा अदियों शाह लतीफ चले अदा उमर उतायो न कोई अला जिते मुझा मारू अड़ा उतायो न कोई अला जिते मुझा मारू उमराऊं दड़ो पुछा पे अला जिते मुझा मारू जिते मुझा मारो अड़ा जिते मुझा साई अड़ा जिते मुझा मारो अड़ा उमराऊं दड़ो पुछा पे अला जिते मुझा मारो अड़ा उमराऊं दड़ो पुछा पे अला जिते मुझा मारो अड़ा
ज़िक्र हुयो मारवी जो, पर अॼुकल्ह जी जेका मारवी आहे उहा बि शायदि ईअं ई अहसासु रखंदी हुजे त जिते मुंहिंजा मारू अहिड़ा उहो देश वो घर वो था गाँव छॾे किथे अची पहुती आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बहरहाल हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी ईंदासीं त कचहरी खे कंटिन्यू रखंदासीं। गॾु रहिजो। सिंध पई थी ॾिसे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। वरी तव्हांखे भलीकार चऊं था, सिंध पई थी सॾे। अॼु ख़ासि वरी इन हवाले सां शाह लतीफ़ जो जेको पैगाम आहे उन ते पाण ख़ासि फोकस कंदासीं। बिल्कुलु सही था चओ। गफ़ार साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सर असांखे इहो ॿुधाइजो त शाह साईं जी शाइरी में असांखे उमेद मिले थी, मतिलबु हिकिड़ो हौसलो मिले थो त शाह साईं जॾहिं अहिड़ियूं सूरत हाल थी वञनि, सिचुएशन्स थी वञनि त असांखे छा करणु खपे? छो जो शाह साईं ज़िंदगी जी हर रम्ज़ ते लिखियो आहे, उन्हनि जी शाइरी जेका आहे उहा हर रम्ज़ ते लिखियलु आहे। त जेकॾहिं हीअ सिचुएशन्स अचनि त असां उन्हनि खे कीअं कॉप करे सघूं था, असां कीअं हटी सघूं था, ऐं हीअ सिचुएशन में असां पुर उमेद कीअं थी सघूं था? हीअ ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। लतीफ़ जी हिकिड़ी ख़ुशूसियत उहा हैरान कुन आहे, उहा इहा आहे त उहो कॾहिं बि नाव में नथो ॿुधाए। हा बिल्कुलु। सिंध जी तारीख़ में सिंधी माण्हुनि ते हिकिड़ा अहिड़ा दौर बि आया जिते सिंधी माण्हू चवंदा अॻिते भॼ पोइ त उन ते निशानो पचाईंदा। जेके दोस्त तारीख़ पढ़ियल आहिनि उहे इन शइ जी तस्दीक कंदा त सिंध ते हिकिड़ो अहिड़ो टाइम आयो। हीअ अहिड़ो टाइम त कोन्हे न। बिल्कुलु न, अहिड़ो टाइम त न आहे न। छो था घबरायो? 70,000 सालनि खां अवं ई हलंदा अचो था, पंहिंजी धरतीअ ते बीठा हुआ पेर खोड़े, अबरो सबरो सभिनी बदमाशनि सां, सभिनी कब्ज़ेगीरनि सां, सभिनी ज़लीलनि सां अवं मुंहुं ॾेयूं था अचो। अव्हांजो ॾोह हिकिड़ो आहे, उहो इहो आहे तव्हांजी धरती मालामाल आहे, अव्हांजी धरती ख़ूबियुनि वारी आहे, हिते जे पथर फुटंदा तव्हां वटि कोई कोन अचे हा। सही ॻाल्हि आहे। ससी ॻोल्हण वञे थी पुनुअ खे, नथो मिलेसि, सिजु लही थो वञे, पुनुअ बि नथो मिलेसि। अच्छा, छा करणु खपे? आम माण्हू जी फितरत आहे, मायूस थी वेंदो, मोटी वेंदो पुठिते। लतीफ़ हुनजी ज़बान में ॻाल्हाए थो, चवे थो उथो पढ़णु पब जा वियो सिजु ॿुॾी, पब जबल जे भरिसां जेके चौधारी पथरियूं पयूं जिन हिनखे ज़ख़्मी कयो आहे, जिन हिनखे थकाए विधो आहे, उन्हनि खे चए थी उथो मुंहिंजो चौधारी वसम कयो, मुंहिंजो साथ ॾियो। सिजु ॿुॾी वियो, पब जबल जा पथर उथो, दिलि ॿधायो मूंखे। उथो पढ़णु पब जा वियो सिजु ॿुॾी। हाणे लतीफ़ पंहिंजे तशवीह में ईअं थी त मां डॼां कोन थी, इन करे थी चवां ईअं ॿी सिट में जवाबु थो ॾिए त हीअ जा मुंद लुॾी त को बि न वेंदुसि के छॾे, ॻोल्हण ई न वेंदुसि। हिन धरती खे बचाईंदो केरु जॾहिं पाण हथ जले बीठा हूंदासीं पिनण जे लाइ, रोईंदासीं पिटींदासीं। लतीफ़ फरमाए ॾुखियूं जा नमड़नि तां भनण न थिए, जिन जिन खे ॾुख आहे उहो ॿियो कुझु न कयो गॾु थियो। लतीफ़ वेंदो कोन तुंहिंजे त रड़ियूं कयो बि, लतीफ़ कोन तुंहिंजे पिनो बि पंहिंजी बेवसी ज़ाहिर करियो, पाण खे उघाड़ो करियो, मोहताज करियो, टुंडा मंडा थी वियो न। ॾुखियूं जा नमड़नि रस्तो थो ॾेव, तां भनण न थिए। भनण मीन्स जंग जोटण, भंडण सिंधीअ में चवंदा आहियूं, जहिड़ो क्रोध, पंहिंजी ॻाल्हि ते इसरार, पंहिंजी ॻाल्हि खे मञाइण जे लाइ स्टैंड वठण खे लतीफ़ चए थो भनण। ॾुखियूं जा नमड़नि तां भनण न थिए। छो थो चवां ईअं? पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल संदन, पाण खे तकलीफ़ ॾियो, पंहिंजी पाण खे धकाणो, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोअंदियूं रोअण वारियूं। ॾुख तव्हां ते लथो आहे, निभाइणो तव्हांखे आहे। ॾुख जंहिं ते तव्हां ते लथो आहे तंहिं करे तव्हां ते वाजिबु आहे त निभाइणो आहे। आम ज़िंदगी में पाण रेसलिंग ॾिसंदा आहियूं। रेसलिंग शुरू थींदी, मां तव्हांखे ॿुधाए सघां थो त हीउ कहिड़ो रेसलर खटींदो। जेको रेसलर पहिरियों मार खाईंदो आहे उहो खटींदो। मार खाईंदो न, उहो ॿ कम कंदो आहे। हिकु त हुनजी मार खाईंदो आहे, साम्हूं वारे जी हुनजी स्टेमिना ख़तमु कंदो आहे, हिकिड़ो कमु इहो कंदो आहे। ॿियो हुनजा वार ॻणींदो आहे त हिन वटि दाव घणा आहिनि। उस्ताद बुखारी जो आहे शायदि, मां जे ग़लति हूंदो दोस्त तस्वीर त खणी निगाह चयाऊं त वार हो या न, चयमि त जंहिं बि पचायो जवान हो या न। ही तारीख़ जो वार आहे अवां ते। ज़िमेदार हिन जा केर बि आहिनि, उन्हनि असां नाला कोन था खणूं, उन में कुझु असांजी ज़िमेवारी बि आहे, कुझु असांजो ॾोह बि आहे, कुझु असांजो ॾोह, बल्कि असांजो ॾोह अध खां वधीक आहे। त हाणे असांखे भनण कीअं करणु खपे?
लतीफ़ त असांखे हौसलो ॾिए थो। लतीफ़ उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधाए थो जेके हौसले वारा आहिनि। सामीअड़ा समुंड में तुंबे जीअं तरनि, तुंबो नंढड़ो थींदो आहे मामूली ख़सीस कंहिंजे नज़र में न आहिनि। सही ॻाल्हि आहे। सामीअड़ा समुंड में तुंबे जीअं तरनि, जे वाॻो वात वञनि त बि कुसनि की न की। ही माना कुछनि की न की, माना चुप ऐं नंढड़ी मामूली हैसियत में विढ़नि बीठा। हाणे हिते असांखे हिकिड़े माण्हुनि जी ज़रूरत आहे, हिकिड़ी तशख़ुस जी ज़रूरत आहे, उहो घुरिजे जीअं साईं जन ॻाल्हि कई उन जी ज़रूरत आहे। उहा कहिड़ी? लतीफ़ फरमाए त बुरो हो बंबोर अचे आरियाणी उजाड़। चई जेको मुंहिंजो देश हुयो उहो ॾाढो ॾुखियो हुयो, पोइ हिकिड़ी अहिड़ी हस्ती आई जंहिं हुनखे उजारे छॾियो। उजरो कीअं उजारी? बुरो बंबोर अचे आरियाणी उजारियो, लाथो सभु लोकता हाड़े धणीअ होर। चई पोइ उहो जेको आयो जो त हिन लोक ते मुंहिंजे ते देश ते जेको ॾोस हुयो, जेको क्रोध हुयो, जेका तंगी हुई, उहा लाहे छॾी, मुसीबत जेका ख़तमु करे छॾी। कीअं ख़तमु कयईं? ॿी सिट में थो चए त छोरियूं छुरणु सिखियूं, पुनः कयाऊं, फ़र्द खे चूंड जी आज़ादी मिली, पंहिंजे मर्ज़ीअ सां हलण जी ॻाल्हि मिली, जीअण जो हक़ु मिलियो, कंहिंखे पसंदि करण जो हक़ु मिलियो। छोरियूं छुरणु सिखियूं, पुनः कयाऊं, पोइ वाइदा कयूं, पोइ वचन कयूं, मंज़िल ते पहुचण जी ॻाल्हि कयूं, उन जे लाइ इसरार कयूं। आयो सो अतूर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। चिपो जो आयो त उन मुस्तरद कयलनि खे, हेठि पयलनि खे, मिसकिननि खे खणी तख़्त ते विहारियो। असांखे उन माण्हू जी ज़रूरत आहे हिन वक़्तु, उन हस्तीअ जी, उन रवैये जी ज़रूरत आहे। जीअं पाण हिन बेवसीअ मां निकिरूं, बेवसी बुज़दिले जो ॿियो नालो आहे। सही ॻाल्हि आहे। जेकर उथी निकिरण वारी जेका फितरत आहे उहा लतीफ़ ॿुधाई आहे। मां हैरान आहियां थोरो इन ते त जंहिं क़ौम जो रहबर लतीफ़ जो आहे हीअं हथु छो थी हीअं करे। मां हिन ते ॾाढो हैरान आहियां। माना ॾिसो न, उमर मारे जे सुर जी हिकिड़ी सिट आहे त मारुनि मूं जमुयासि न त माड़ियुनि मारेसि की न की। चए मूंखे मुंहिंजे मारियुनि जी मुंझण मुंहिंजी भेण मारे छॾियो आहे, माड़ियुनि न मारियो आहे। चई त माड़ियुनि जे उमिरि जे माड़ियुनि जी। मूंखे उस्ताद अदम अब्दुल हमीद अदम जो शेर आहे, उर्दू जो गुमनाम शाइर आहे। साईं फरमायो त ज़िंदगी के हसीन तिरकश में इतने बेरहम तीर होते हैं, वो परिंदे जो आँख रखते हैं सबसे पहले असीर होते हैं। ए अदम एहतियात लोगों से, लोग मुनकर नकीर होते हैं। तव्हां ते सभिनी जूं निगाहूं आहिनि, तव्हां वटि सोना, तव्हां वटि 4 मौसमूं आहिनि, माज़रत सां गैर पार्लियामानी ॿोली ॻाल्हायां त तव्हां वटि पब्लिक टॉयलेट ते बि छोटे पेशाब के 10 रुपए, बड़े के 20 रुपए लेने वालो बि ॿाहिरियों वेठो आहे। मसलो तव्हांजे पब्लिक टॉयलेट ते बि हिननि जी नज़र आहे। अवां छो था उथो, अवां छो था हिन ते सुचेज थियो त तव्हां क़ीमती केतिरा आहियो। सही ॻाल्हि आहे। टॉयलेटुनि जी मालिकी भले हो कनि, पाण पंहिंजी सुधी मालिकी कयूं न, पाण टॉयलेट बि पंहिंजा आहिनि। उहा मालिकी छो कनि? हितां ई तो ईस्ट इंडिया कंपनी कीअं कब्ज़ो कयो। ॻाल्हि खे अॻिते वधाइणी ईअं खणी चइजे त दिस इज़ द टाइम टू चेंज आणणी आहे। ऐं हाणे ॾिसो न, जंहिंखे बि असां वोट ॾिनासीं, सभु कुझु कयोसीं, हाणे असां भला ॿी पार्टीअ खे बि कंहिंखे इन सूर खे पचाए छो हाणे प्रोग्राम में तब्दील कई, टोपी चेंज करे मां हेठि जी तब्दील कई, मां हीअ पाए छॾी। मां इहो महसूस कयो त भाई हीअ हिन सां मैच करे थो, हीअ हिन सां मैच नथी करे, मां तब्दील करे, मां हिकदम चेंज करे गाॾी में पई। इन सूर खे तव्हां सुख वांगुरु सांडियो, ईंदड़ इलेक्शन में तव्हां पंहिंजी ॻाल्हि कई। हाणे मां सम्झां थो जीअं असांजा ॿिया, जीअं असां वोट ॾेई जिन खे इक़्तिदार ते आंदोसीं, अहिड़े नमूने सां उन्हनि खे लाहे, या जीअं हाणे असांजूं ॿियूं पार्टियूं आहिनि, जीअं पीर साईं पागारो आहे, हयात लतीफ़ पलीजो आहे, डॉक्टर कादर मंगसी आहे, या अहिड़े नमूने सां ॿिया जेके असांजा सियासी धुरियूं आहिनि, असां उन्हनि खे बि आज़मायूं। इवन पीटीआई आहे, असां उन्हनि खे कॉल खे आज़मायूं था भला। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, अदा किथां था ॻाल्हायो, छा नालो आहे तव्हांजो? शहर कंडियारी ज़िले सांगड़ खां थो ॻाल्हायां, गुल मोहम्मद चांडियो। अच्छा अदा, छा सूरत हाल आहे उते?
हिते जिते माना ऑल ओवर सिंध में उन खां कुझु घटि आहे पर माना जाम बेघर थियल माण्हू न सां गॾु। अच्छा अदा असां अॼु शाह साईं ते ॻाल्हाए रहिया आहियूं, अव्हां कुझु चवणु चाहींदा? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो सरमोर शाइर आहे ऐं जेको आहे सो उन जे बारे में माना इहो लफ़्ज़ चइबो त असां लफ़्ज़ ई कोन्हनि जो असां हुनजी मां तारीफ़ करे सघूं, तशरीह करे सघूं। सही बिल्कुलु बिल्कुलु। हा वाह अथई वाह। ॿियो सभु ख़ैर आहे साईं? साईं इरशाद साहब कहिड़ा हाल आहिनि? साईं मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? हा अल्लाह जो शुक्र आहे। गुल मोहम्मद चांडी पर कयां कंडिया ज़िले सांगड़ खां। साईं साईं वॾी महिरबानी चांडिया साहिब, अमन अमान सभु ओके? साईं तव्हां असांजा मुंहिंजा जेको आहे सो माना आइडियल करते रहियो ऐं तव्हांजो प्रोग्राम माना उहा ज़मानत हूंदी आहे तव्हांजी मेज़बानी में त वाई कामयाब प्रोग्राम करे थो। साईं वॾी महिरबानी, इहो तव्हांजो साईं माना दीद जो कमाल आहे, तव्हां इहो सोचियो था मुंहिंजे लाइ एज़ाज़ी ॻाल्हि आहे। ऐं साईं जेको तव्हां कुझु माना नग़मा ऑन एयर कया आहिनि न उन्हनि जो को जवाबु कोन्हे, उहो आम माण्हू जी शाइरी आहे ऐं तमामु बहितरीनु आहे, उहो उनखे असां सरायूं था। सही सही वॾी महिरबानी साईं, तव्हां शाइरी पसंदि कंदा आहियो मुंहिंजी, लख थोरा साईं लख थोरा, वॾा वॾा। सो हाणे वरी वक़्तु थी वियो आहे साईं वठा था तव्हांजे। हा 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 पाण तव्हांजी ज़ात जो ओठो आहे पर ओठारनि जो बि ज़िक्र कंदासीं असां थोरी देरि में। सजण मुखे याद पियो, सजण मुखे याद पियो, भलो मिया विसरी तामियो, है जी जल को यारो सजण मुखे याद पियो, बदियूं हिन त बरोच सायला, बदियूं हिन त बरोच सायला, हो पीघे मंज पियो, भलो मिया पीघे मंज पियो, जी जल को यारो हो सजण मुखे याद पियो। लतीफ़ साईं वॾी ॻाल्हि कई त बारी दिस बरो चले बारी दस बरो चले अला, ओ तू कर मंज दियो, भलो मिया तू कर मंज दियो, आयल बारो चो पुनल मुखे याद पियो, अदियों शाह लतीफ़ चवे अला, लालो लाल लतीफ़ चवे अला, ओ हिता हो
मरियो वञाला हियो मुंहिंजो होत खणी विया हियो मुंहिंजो होत खणी विया भलो मिया बाह जिगर खे ॾेई विया आऊं त मरियो वञाला हियो मुंहिंजो होत खणी विया। ॾाढो सुहिणो अंदाज़ सुकून केतिरो आहे हिन में बिल्कुलु या रम्ज़ ॿुधण जी वरी पंहिंजी ॻाल्हि अथव पंहिंजी ॻाल्हि आहे सही था चओ असां माना बाक़ाइदा करार में अची वियासीं ऐं हिन करार खे अञा वधीक बरक़रार रखंदासीं तव्हां सां गॾु रहिजो काॾे वञिजो न सिंध पई थी सॾे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे सिंध पई थी सॾे ऐं सॾ में सॾु ॾियण जे लाइ असीं त हाज़िर थी विया आहियूं तव्हां बि ख़िदमत जो मौक़ो न विञाइजो पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत कजो ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत में वॾो सुकून आहे जेकॾहिं तव्हां सुकून न माणे सघिया आहियो अञा ताईं त कॾहिं कंहिं मुरझायल कॾहिं कंहिं कुमाणियल चहिरे सां वञी मुलाक़ात कयो उन सां कचहरी कयो तव्हांखे जेको रूहानी करार ईंदो न जेको कैफ़ ईंदो उनजो को नैमुल बदिलींदा आहिनि असीं वरी ब्रेक खां पोइ मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में आख़िरी पल आहिनि असांजे प्रोग्राम जा सकारता कंदासीं कचहरी कंदासीं कम जी ॻाल्हि कंदासीं बिल्कुलु अवां सही चई रहिया ऐं सुकून जेको आहे न उहा जे अंदरि में हूंदो आहे अवांखे ॿिए किथे ॻोल्हण जी ज़रूरत ई न आहे ऐं उहा शइ तव्हांजी एक्सप्लोर अंदरि खां तॾहिं थींदी जॾहिं तव्हां ॿियनि खे ख़ुशी ॾींदा ॿियनि खे ॾुख में ॾिसी न सघंदा उन्हनि खे सुख ॾियण जी कोशिशि कंदा डॉक्टर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि डॉक्टर साहब असांखे इहो ॿुधाइजो त आउं जेके कलाम ॿुधी रही हुअसि त शाह साईं जा त उन में शाह साईं मुखातिब हुआ अदियूं शाह लतीफ़ चवे त अदा सां मुखातिब इलाही घटि हुआ माना छा आहे लॉजिकल रीज़न हा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके किरदार आहिनि टोटल उन में तक़रीबन सूरमियुनि जा किरदार घणा आहिनि 7 सूरमियूं आहिनि मारवी आहे ससुई आहे ऐं मूमल आहे ऐं लेला आहे त लतीफ़ सरकार जा जेके किरदार आहिनि उहे जेको आहे सो ज़्यादातर औरतुनि जे बारे में आहिनि ऐं निमाणाई हुन पेश कई आहे अदियूं शाह लतीफ़ चवे माना हू निमाणप जी ॿोली में थो ॿुधाइणु चाहे त जेको आहे सो हुन वटि जेको आहे सो औरतुनि जो जेको आहे सो इज़त ऐं एतिराम तमामु वॾो आहे छो जो औरत जेका आहे सा माउ जे रूप में बि आहे घरवारी जे रूप में बि आहे ऐं जेको आहे सो बचनि खे पाले थी ऐं सिंध जी जेका न्याणी आहे सिंध जी जेका औरत आहे उहा जेको आहे सो हर दौर में भोगे थी जेकॾहिं ॿोॾि थी अचे त बि हुनजा घर टपड़ हलिया था वञनि ऐं उनजो घर घाट सॼो ॿुॾी थो वञे उहा ॿिए हंधि अचे करे थी या जॾहिं बि को कुदरती आफ़तूं थियूं अचनि या मींहं था अचनि या कहिड़ो मसइलो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके किरदार बि आहिनि उहो औरतुनि जे बारे में हुन तमामु घणो जेको आहे सो शाइरी कई आहे सॼा 5 सुर ससुई ते हुन सिया आहिनि सभ खां घणो हुन जेको आहे ससुई ते चयो आहे हिकिड़ो ससुई जो शेर दर्द जेको आहे सो छिपूं छपर खट पण पथराणियूं भायां जिते रहां रातड़ी मिरूं मूं मिट सूणनि जी सट ॾूंगर मूं ॾोली थियो ऐं ससुई ते हुन पूरा सुर चया आहिनि अहिड़ी तरह जेको आहे सो मूमल उन ते सुर मूमल राणे ते तमामु सुठी शाइरी कई अथई ऐं जेको आहे हुनखे तमामु सुठे नमूने पाए अथई पर लतीफ़ जी हिकिड़ी जेका अहम ख़ूबी आहे त हू कंहिं बि ज़ालिम खे कोन थो पंहिंजे किरदार करे जेकॾहिं असां इंटरनेशनल हवाले सां ॾिसंदासीं शेक्सपियर खे ॾिसंदासीं मिल्टन खे ॾिसंदासीं त उन वटि जेके किरदार आहिनि जे शेक्सपियर वटि जेको मेन किरदारु आहे किंग एंथोनी आहे जेको हिकिड़ो जर्नेल आहे पर लतीफ़ जो जेको किरदारु आहे उहो हारी आहे उहो लोहार आहे उहो जेको आहे सो पोरियत आहे आम माण्हूअ जी उन शाइरी कई आहे ग़रीब जी शाइरी कई आहे पर जेके फ्यूडल क्लास खे लतीफ़ खयो आहे पर फ्यूडल क्लास खे बि उनखे खयो अथई जंहिंजा इख़लाक़ सुठा आहिनि जेको पॉज़िटिव आहे जीअं हिन में सुरकाबोड में जेको आहे सो हुन फ्यूडल क्लास जे हिकिड़े वॾेरे खे हिकिड़े बादशाह खे नूरी हुन सां जेको आहे सो इश्क में अचे थो त पर हुननि जा सॼा नूर मुहाणनि जा जेके आहिनि सभु माफ़ु थो करे छॾे हुन फ्यूडल किरदार जो जेको किरदारु खयो आहे उहो बि जेको आहे सो पॉज़िटिव किरदारु खयो आहे जंहिंजो जेको आहे कमु इंसानियत सां बराबरि आहे जीअं हिकिड़ो बेत आहे हुन में
घिड़ी घड़ो हथ करे इलाही तोहार जंग जरके वात में सिसीअ खे सीसार चूड़ा बीड़ा चिक में लुड़ सिवार थेलियूं थरनियूं धार मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी इहा सुहिणी बि हिते भाङा थिए थी उहा बि हिकु औरत आहे उन जे करे हुन जेके किरदार घणा आहिनि उन औरतुनि ते हुन जेको आहे सो अदियूं शाह लतीफ़ इन करे इस्तेमालु कयो तव्हां छा था चवणु चाहियो हिन ते ये वाला अदन सा मुखातिब ना है यो अदन जा पूरा किरदार लतीफ़ जी अदन सा न पवंदी आहे अच्छा सोलो जवाब इहो औरत में जेका बर्दाश्त जी कुवत आहे पहिरीं त औरत जी ख़ूबी आहे त उन खे हिकिड़ो फ़र्ज़ु सौंपियल आहे जेको मर्द जे वस जी ॻाल्हि ई कोन्हे उहा तख़लीक़ आहे वाह वाह तंहिं करे उन जी जेका इहा अच्छा तख़लीक़ इलाही कैफ़ियत आहे ख़ुदा जी कैफ़ियत आहे उन जी ज़िम्मेवारी आहे हिते ज़मीन ते तकवीज़ कयल आहे फ़र्ज़ु कयल आहे उहा फीमेल खे औरत खे त उन ॿिए फ़र्द खे तख़लीक़ करण दौरान जंहिं कर्ब मां जंहिं बर्दाश्त मां जंहिं सूर मां औरत गुज़रे थी मर्द खे हुनजे हिकु हिसे जी बि नंबर 1 नंबर 2 औरत तारीख़ी हवाले सां पंहिंजे नाज़ुक ठहत ऐं अट्रैक्टिव ठहत पुरकशिश ठहत जे करे मर्द जे तमामु घणी सख़्तीअ जो शिकार रही आहे समाजनि में तशद्दुद जो शिकार रही आहे हर तरह सां नफ़्सियाती तशद्दुद जो शिकार रही आहे तंहिं करे करोड़ दफ़ा मर्द जे पेट में औरत में बर्दाश्त जो मादो तमामु घणो आहे बिल्कुलु मिसाल तौरु आउं कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त मां जेकर माई हुजां त भॼी वञा पोइ चवंदा आहिनि त काॾे भॼी वञा असां भॼी वियाऊं बाबा पीउ माउ जे घर में रहां त महिमान मुड़ुस जे घर में रहां त 3 तलाकनि ते पुटनि जी वस में रहां त ईअं उधर ते औरत जी का ज़ाती कोन्हे असांजे समाज में तारीख़ी हवाले सां औरत जंहिं तशद्दुद जो शिकार रही आहे उन में औरत में जेका बर्दाश्त आई आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे उन में पोइ जीअं साईं जन ॻाल्हि कई त उन में मुख़्तलिफ़ रिश्तनि जा मुख़्तलिफ़ चेंबर्स हुन जा ठहियल आहिनि वही मंझि वॻसी खथूरी ॾार चरे सुरखुंबार पंहिंजे रूह खे उठ सां तशबीह ॾिए थो पंहिंजी माउ खे ॿुधाए थी इहा ॻाल्हि ॿिए खे नथी ॿुधाए बाबा खे नथी ॿुधाए भाउ खे नथी ॿुधाए माउ खे थी चए त मुंहिंजो जेको रूह आहे इहो तूं ॾिसे थी जेकॾहिं त इहो वहीअ में आहे ख़ुशि आहे ऐं सुठो खाधो थो खाए हिक ॼणनि सां ख़ुशि आहे ईअं थो ॾिसे थो वहीअ मंझि वॻसी खथूरीअ ॾार चरे माए मुंहिंजे करहे पधर पग में लॻो मुंहिंजी माउ मुंहिंजे हिन उठ जे मुंहिंजे हिन रूह जे ज़ाहिरी ख़ुशीअ ते इन ते न लॻजाए इन जी असलियत ॿी अथई उहा असलियत 3 सिट में ॿुधाए थो वहीअ मंझि वॻसी खथूरीअ ॾार चरे माए मुंहिंजे करहे पधर पग में लॻ जॻसी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे ॾाढो दुख ॾिसनि उहा ई वारी ॻाल्हि आहे प्रोग्राम जो आख़िरी जेको आहे सुपर आहे सो आख़िर में लतीफ़ साईं जे शेर सां को पैगाम ॾियणु चाहींदो ॾाढो सुहिणो बि लॻंदो ऐं सिंधी माण्हुनि खे चवां थो तव्हां बेवस न आहियो लतीफ़ जो हिकिड़ो शेर अवां लाइ आहे ऐं तूं हबीब तूं तबीब तूं तुइम ड्रठन ड्रब तूं मुंहिंजो हबीब आहे तूं मुंहिंजो इलाजु कंदड़ आहे बीमार जो न तूं इलाजु कंदड़ न आहे तूं ड्रथलनि जो जी दवा आहे ड्रब ग्रेडिंग में पुकारेसि कीअं थो तूं हबीब तूं वेझो तरां तूं तबीब तूं मुंहिंजो इलाजु कंदड़ आहे न तबीब बि न आहे हिन खां मथियों ग्रेड आहे तूं पाण दवा आहे तूं हबीब तूं तबीब तुइम ड्रठन ड्रब छो थो चवां ईअं तूं ॾे तूं लाहे तुइम हादी रब चए पियो जॾहिं सभु कमु तूं थो करे त पोइ आहिम ई अजब जे वारियो वेझ विहारे सिंधी माण्हू ही तव्हांखे छा कंदा अव्हां जो इलाजु अव्हां जे अंदर में आहे अव्हां जे सही चूंड में आहे अव्हां जे सही ख़्याल में आहे अव्हां जो इलाजु पिनण में न आहे रोइण में न आहे बेवसीअ में न अथव ॿुॾीअ जा ॿीणा अथव ख़ुशख़बरी अथव प्लीज़ ख़्यालु कजो अॻिते हिन अॻिते ख़्यालु करण में अव्हां जी निजात आहे वॾी महिरबानी साईं डॉक्टर साहब तव्हां छा चवणु चाहींदा मुख़्तसिर चइजो जी सर भले शाइरी में चओ चवंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो इहो ई पैगाम आहे त तव्हांखे जेको आहे सो महिनत ऐं जदोजहद करणी आहे जे ससुई जो जे रूप में चवे थो या मारवी जे रूप में चए थो जदोजहद करणी आहे असांखे हिननि पिन जे आसिरे ते न गुज़रणो पंहिंजी महिनत करणी आहे पंहिंजा कखावा घर बि पाण खे अॾणा आहिनि ऐं पाण खे आबाद करणा आहिनि न कंहिं पीर कंहिं न मीर कंहिं वॾेरो तव्हांजो को बि हमॾोखी या साथी कोन्हे को इन्हनि खे सिर्फ़ु वोट खपनि ऐं ॿियो कुझु न खपे इन्हनि हथ सां सिंध तोड़ाई आहे
तव्हां जो साईं छा मैसेज आहे सर मुंहिंजो मैसेज इहो आहे त जीअं साईं चयो त ॻाल्हि कई त ॿुॾीअ जा बीणा सिंधी माण्हू वॾेरनि जी गाॾियुनि जे पोयां डुकणु छॾे ॾियो ऐं तब्दीली आणियो ऐं कंहिं ॿी पार्टी खे जेको आहे सो पसंदि कयो उनखे वोट ॾियो। सोलहनि लफ़्ज़नि में इहो आहे त हाणे इन्हनि जी पचर छॾियो पंहिंजी ख़ुदीअ खे थोरो ख़ुददार कयो। ॾाढो सुहिणो साईं। हिते अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। शाह साईं जी शाइरीअ ते या हुनजे फ़िक्र ते ॻाल्हाइण जे लाइ त खोड़ प्रोग्राम माना पूरा न पवंदा। तमामु घणो वसी मौज़ू आहे शाह साईं जी शाइरीअ ते ॻाल्हाइण जे लाइ। वरी कंहिं ॿिए भेरे वरी मौज़ू महिमाननि खे गुज़ारिश कंदासीं ईंदा। वेंदे वेंदे दिलि चयो थी ओठ साहिबु मूंखे उहो कलाम ॿुधायो त परचन शाल पवार। छा ख़्यालु आहे तव्हांजो? बादल साईं वॾी महिरबानी ऐं मोहम्मद अली साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांजी पिण वॾी महिरबानी। सो हाणे मोकिलायूं भला? बिल्कुलु मोकिलाइण जो टाइम ई अची वियो आहे। सो असां पारां मोकिलाइणी पंहिंजो ख़्यालु रखिजो। जी लतीफ़ जी मिठी ॿोली रे ग म प म ग रे ग रे नि रे ग रे सा प द म प ग म प सा नि द प द म प ग म प रे ग म प म ग रे ग म प म ग रे ग रे नि रे ग रे सा। हो परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार। परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार। ओ परचन शाल वो परचन शाल वो परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार। परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार। परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार। अदियों शाह लतीफ चवे अला बिट जो थोर है। अदियों शाह लतीफ चवे अला लालो लाल लतीफ चवे अला सतर रखे सतार डोलिया मारो मुसाफिर चल शाल पवार। परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार। ओ परचन शाल वो परचन शाल वो परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार। परचन शाल पवार डोला मारो मुसाफिर चल शाल पवार।
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।